हेतिरा सारा नौजवान गॾु करे उन्हनि खे मुजाहिद किथे वेही रहे कुर्सी ते वेही रहे हेतिरा सारा नौजवान गॾु करे उन्हनि खे हिकिड़े तमामु उम्दा टॉपिक शानाइते टॉपिक ते ॻाल्हाइण लाइ मौजूद उन्हनि जी मौजूदगी बणाई आहे। तव्हां सभु स्टूडेंट्स ऐं स्टूडेंट माना जुस्तजू इल्म जी सिखण जी अॻिते वधण जी शागिर्द सिखंदड़ सिखण जो ख़्वाहिशमंद इल्म जो ख़्वाहिशमंद। हाणे मौज़ू जेको SST सिलेक्ट कयो आहे सजाद जतोई या सदाम या कंवर या अदनान या जेका टीम आहे उन्हनि जेको मौज़ू अॼु चूंडियो आहे वो हुननि चूंडियो आहे मुंहिंजे हवाले कयो अथनि त हिन मौज़ू ते ॻाल्हायो। उन मौज़ूअ सां तव्हां सभिनी जो मुस्तक़बिल जुड़ियल फ्यूचर ऑफ यूथ ऐं हाउ टू सक्सीड इन योर लाइफ। हाणे फ्यूचर पाण खे ख़बर आहे मुस्तक़बिल पर सक्सेस छा आहे सक्सीड कीअं थींदो आहे पतो कोन्हे। सक्सीड कामयाब ऐं ख़ुदि कामयाबी आहे छा? कामयाबी हिकिड़ो रिलेटिव टर्म आहे। हिकिड़नि माण्हुनि लाइ जेका कामयाबी थी सघे थी ॿियनि लाइ उहा ऑर्डनरी शइ थी सघे थी। हिकिड़े माण्हू लाइ कामयाबी थी सघे थी त मूं वटि खाइण लाइ कुझु कोन्हे मूं वटि 5000 रुपया महीनो अची वियो आहे। ॿिए लाइ 5000 इरेलेवेंट हुजे। हिकिड़े माण्हू लाइ हुजे त मुंहिंजी मंगणी थी वई वरी कामयाबी थी वई मंगणी थी वई। ॿिए लाइ मंगणी थियण मां ग्रेजुएशन कराई बसि मंगणी थी वई। मूं मोटर बाइक वरिती आहे ॿिए लाइ मोटर बाइक जी अहमियत आहे। मुंहिंजी दाख़िला थी वई आहे ॿिए जी दाख़िला थियण जी अहमियत न आहे। मुंहिंजो मक़सदु आहे करियर जो छा थींदो। तंहिंजे करे कामयाबी खे मापण जा दुनिया में कहिड़ा तरीक़ा थी सघनि था। हिकिड़ो तरीक़ो आहे कामयाबी मापण जो त तव्हीं पाण खे केतिरो कामयाबु था सघो। तव्हीं छा था सम्झो तव्हीं कामयाबु आहियो या कोन आहियो पाण पाण। ॿियो आहे त माण्हू छा था सम्झनि तव्हां कामयाबु आहियो। अञा हिकिड़ो ॿियो तरीक़ो वो तरीक़ो है त हिन दौर में हम असर दौर के छॾे ईंदड़ दौर छा तय कंदा त तव्हां कामयाब हो या न। हिन दौर में त तव्हां फ़ैसिलो कयो तव्हां कामयाब आहियो माइटनि जो कोन आहियो। माइटनि सम्झो तव्हां कामयाब आहियो तव्हां सम्झो कोन आहियो। पर ईंदड़ दौरनि अॼु खां 50 साल 100 साल 200 साल 500 साल 30 साल पोइ माण्हुनि सम्झो त ॾाढो कामयाब हो या न। उन वक़्तु ॾाढा खे सभिनी कामयाब पे सम्झो या नाकाम पे सम्झो। मसलन आइंस्टाइन जॾहिं हुनखे माइट्स कामयाब शायदि न सम्झंदा हुजनि। न्यूटन खे शायदि माण्हू कामयाब न सम्झंदा हुजनि माइट सम्झंदा हुजनि। जॾहिं आहे मार्क्स खे सम्झंदा हुजनि फुज़ूल आहे ज़िंदगी कहिड़ी आहे। शाह लतीफ़ खे मिट माइट को कामयाब सम्झंदा हूंदा जाम वक़्तु चवंदा पोइ हार को करे का बनी खेड़े का ज़मीन वमीन करे को ज़बरदस्त कमु करे मुर्शिद हो को भला माण्हुनि खां पैसा वैसा वठे दुआ जा पीअण जा का हवेलियूं ववेलियूं ठाहिया उन ज़माने में भला घोड़ा वठे कुंजियूं मेहूं सुआ मेहूं हुजनि सां 200 वेहूं मेहूं हुजनि शाह अब्दुल लतीफ़ वटि पोइ शाह अब्दुल लतीफ़ कामयाब हुजे उन ज़माने में कामयाब थी वञे। हाणे केरु सुञाणंदो न हुजे 400 मेहनि जो दड़ी हुजे उन ज़माने में हींअर शाह लतीफ़ वाले केरु हुजे मेहन जे 400 मेहूं जो वेठो आबाद करे संभाले त शाइरी भाई किथां थिए 400 मेहन में लॻो पियो हुजे। तंहिंजे करे कामयाबी कीअं मापजे। मसलन तव्हीं तमामु वॾा कामयाब सम्झी सघो था पाण खे ऐं माण्हू सम्झनि त तव्हीं ज़ीरो फुज़ूल आहे। ऐं ॿियो आहे त माण्हू सम्झनि तव्हांजी ससु तव्हांजो सहुरो तव्हांजो पीउ तव्हांजी माउ तव्हांजी ज़ाल तव्हांजो मुड़ुसु चवनि वाह जो कामयाबु आहे ऐं तव्हीं अंदर में खोखला सम्झो ऐं सम्झो तव्हां फुज़ूल आहियो। तंहिंजे करे कामयाबी मेजर करण जो पंहिंजो तरीक़ो आहे ऐं दुनिया में को बि एस्टेब्लिश्ड फार्मूलो कोन्हे। इहो सम्झणु खपे त दुनिया में को बि फार्मूलो कोन्हे त उहो सम्झजे त हिन फार्मूले तहत जेको कामयाब हुजे जीअं ॿोड़ हूंदो आहे एतिरो घी विझो एतिरा बसर विझो एतिरा मिर्च विझो ॿोड़ थी वेंदो रेसिपी। अहिड़ी का रेसिपी को फार्मूला कान्हे त ही शयूं कयो त पोइ कामयाब ऐं ही शयूं न थी सघियूं त नाकाम। ख़ुशीअ जो को फार्मूलो आहे को कोन्हे। मसलन अमेरिका में
या वेस्टर्न वर्ल्ड में जॾहिं हिननि खे एनालाइज़ कराईंदा आहिनि, हिन माफ़ करायो न जो ॻाल्हाइण कराए, जॾहिं एनालाइज़ कराईंदा आहिनि, ख़ुशियुनि खे मेजर करण लाइ सर्वे कंदा आहिनि, त उन सर्वे में 60-70% 80% जेके नौजवान हूंदा आहिनि उन्हनि खां पुछिबो आहे तव्हांजो ख़ुशियुनि जो एंड रिज़ल्ट छा आहे, घणो ख़ुशि थियण जो मक़सदु छा आहे, घणो ख़ुशी छा मां ज़ाहिर थींदी, त उहो चवंदा आहिनि घणो रिच हुअणु, घणो अमीर हुअणु, घणा पैसा घणी ख़ुशी। ॿियो छा था चाहियो, वेस्टर्न वर्ल्ड में डेवलप्ड वर्ल्ड में पैसनि खां सवाइ ॿियो छा था चाहियो, पंहिंजे प्रोफेशन में एक्सेल करणु, जंहिं धंधे में आहियां उन्हनि में अरूज थिए, वॾो साइंटिस्ट थिया, वॾो एनवायरमेंटलिस्ट थिया, वॾो एविएशन जो वॾो एक्सपर्ट थिया, जंहिं धंधे में हुजे, स्पोर्ट्स में हुजे ज़बरदस्त सॉकर प्लेयर थिया, प्रोफेशन में एक्सेल करणु मथे वञणु। टियों रिच हुअणु, प्रोफेशन में अॻियां वञणु। टियों फेमस थियणु, मशहूर थिया, इलाही सारो मशहूर थिया, माण्हुनि जी सॼी दुनिया में ख़्वाहिश आहे मशहूर थिया। ये राजपूत अस्पताल वेंदो न, भितियुनि ते लिखियो पियो आहे, छो लिखियो आहे, भितियुनि ते लिखियो पियो आहे त हिन कमरे लाइ हाजाणी फलाणी 2.5 लख रुपया ॾिना, हिन लाइ फलाणे सेठ दादा भाई सेठ हिदायतुल्लाह वली भाई सेठ फलाणे 50,000 ॾिना, 2 लख। मूंखे माण्हू यादि रखनि, ही सबील बाबा फलाणे ठाराई आहे, सबील त अलाह जे राह में न, ही सबील फलाणे शाह साहब, फलाणे पलीर साहब, फलाणे खोसे साहब, फलाणे मेमण साहब ठाराई आहे, सबील त नालो लिखियो पियो, ही पिड़ फलाणे जो आहे, माण्हू पंहिंजो नालो चाहे, ही चर्च जी बिल्डिंग फलाणे ठाही, ही मंदिर फलाणे ठाहियो, या ख़ुशी है, कामयाबी है, माण्हू मूंखे यादि था कनि, ख़ुशि आहिनि, ख़ुशी है। पर इन ख़ुशीअ में बि जॾहिं उहो लम्हो गुज़री थो वञे ऐं मुड़ी थो ॾिसे, त मुड़ी ॾिसण में उहा ख़ुशी आहे या न। मसलन तव्हां वॾी ज़िंदगी जी जफ़ाकशी कयो, 5 साल लॻायो, मोटर बाइक वठो, ऐं पोइ तव्हां 1990 में मोटरसाइकिल जो ख़्यालु कयो या 2000 में कयो, पोइ वरी 10 सालनि खां पोइ 2018 अची वियो, पोइ सवाल इहो आहे त 2018 में मोटी जॾहिं 2010 खे ॾिसो था त जुस्तजू मोटरसाइकिल जी हुई ऐं उहा मिली वई, त पोइ सम्झो था त उहा मुंहिंजी वॾी कामयाबी हुई या न। ओॾी महिल त सम्झो वॾी कामयाबी आहे 2010 में, पोइ 2018 में जॾहिं मुड़ी ॾिठो त कामयाबी हुई। उहे कहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे मुड़ी ॾिसजे। मसलन ल्यू टॉलस्टॉय जो किताब एना कैरेनिना, जे टॉलस्टॉय हींअर बि जीअरो हुजे ऐं 100 साल गुज़री विया आहिनि, मुड़ी ॾिसजे त एना कैरेनिना ज़बरदस्त आहे, वार पीस ज़बरदस्त आहे। पर की अहिड़ी कहाणी हुजे जो मुड़ी ॾिसजे त हू चए अड़े ही मूं छा लिखियो, ही मुंहिंजी नज़म आहे, ही छा कयो, को साइंटिस्ट चए ही मूं छा कयो। का अहिड़ी शइ जेका सस्टेन करे, जेका बका हुजेसि, बका परमानेंट थी कान सघे, परमानेंट नाले दुनिया में का शइ, नथिंग इज परमानेंट एक्सेप्ट चेंज। तब्दीलीअ खां सवाइ कंहिं शइ खे बका न आहे, फ़क़ति तब्दीली आहे जेके बका आहे, तब्दीली तब्दीली तब्दीली। पर कुझु वक़्तु त बका हुजे, 50 साल 100 साल 200 साल। त तव्हांजा जेके गोल्स आहिनि उहे कहिड़े क़िस्म जा आहिनि। ही जेका हाउ टू सक्सीड इन योर करियर, वो करियर आहे छा, ख़बर आहे। मसलन आउं कराची थो वञा सुभाणे या लाहौर थो वञा, त कराची रुगो सोराब ॻोठ ते पहुचण जो नालो आहे, टॉल प्लाज़ा ते पहुचण जो नालो आहे, नूरियाबाद क्रॉस करे बहरिया वटा लंघंदे कराची जे हदुनि में घियण जो नालो आहे, या कराची में वञी कंदुसि छा उहो प्लान में शामिल आहे, यकीनन उहो शामिल हूंदो। कराची जो वञा पियो त कराची में छा छा करणो आहे सो उन ट्रिप जो हिसो आहे। कराची में इंटरव्यू ॾियणो अथमि वीज़ा जे लाइ, कराची में हाई कोर्ट वञणो अथमि, कराची में PMDC वञणो अथमि, कराची में पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल में वञणो अथमि, छा करणो अथमि। पर जे उहा वाज़े आई कोन, हलो हलो कराची हलो। असांजो हिकिड़ो दोस्त हो नज़ीर मेमन, उनखे जॾहिं का शइ चवी फासमो चयो त हलो 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 चांहि पी, मक़सदु हिन टॉपिक खे छॾियो, हलो हलो चांहि था पीऊं, माना उहा सुठी। अब नज़ीर हलो 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 चांहि था पीऊं, त हलो 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 कराची हलो। भितियुनि ते लिखियो पवंदो हलो हलो हलो, केॾा हलो 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 नवदीर हलो, हलो हलो मदीना हलो, हलो हलो कराची हलो। छो हलो 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 कराची हलो। तंहिंजे करे माण्हू मसलन ही कराची वञे त माण्हू खे ख़बर हुजे न कराची छो पियो वञे, ऐं पोइ कराची छा वञी कंदुसि, ऐं पोइ कराची घणा ॾींहं हूंदुसि, ऐं पोइ कराची सुभाणे कमु न थियो त अॼु सुभाणे शाम जो मोटी ईंदुसि या ॿिए ॾींहुं रही वरी कमु कराए ईंदुसि। इहो माण्हू अॻु में ख़बर हूंदी आहे। छाकाणि इहो न ख़बर हुजे त पैसा ओतिरा कोन खणी ईंदो। पैसा माण्हू खणी प्लान करे वेंदो आहे त अॼु शाम ताईं न पहुतुसि त
पोइ शाम जो फलाणे जे घर रहंदुसि हुनजो मोबाइल वठिबो आहे। हाणे कराची जे ट्रके जी हिकिड़ी ट्रिप एॾी नंढड़ी उन लाइ प्लान था कयो त केॾी महिल निकिरंदुसि, कहिड़ी बस में वेंदुसि, बस स्टैंड ते मोटर बाइक में केरु छॾे ईंदो, कराची लही पोइ उतां रक्षा कंदुसि या उतां बस में चढ़ंदुसि, पोइ हुनजे घर कीअं पुॼंदुसि, जंहिं टाइम हुनजे घर पुॼंदुसि ओॾी महिल उहो घर मौजूदु हूंदो या उहो हुनजो ऑफिस टाइम आहे, उहो 6 बजे मोटंदो, ऐं पोइ राति जो उन सां कमरे में जंहिंमें रहिबो उते हुनजा ॻोठा बार त कोन आहिनि, अकेलो रहियल आहे, उते रही सघां थो या न, ऐं पोइ ॿिए ॾींहुं कीअं वेंदुसि, जंहिं इलाइक़े में रहंदुसि उतां केतिरो परे आहे, मारीपुर या क्यामाड़ी या क्लिफ्टन, जोहर में रहां त क्लिफ्टन, इहे सभु शयूं सोचो था। भई जेको 5 साल पढ़ण पिया वञो MBBS या लॉ या इंजीनियरिंग, हलो 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 मेरा यूनिवर्सिटी हलो, पोइ हलो 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 लमसम, हलो 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 IBL, हलो 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 हली लॉ कयो, इंजीनियरिंग कयो, पोइ कराची जी ट्रिप बदीन जी मिठी जी त प्लान थो करे समुझो नौजवान, हेॾा हीअं वेंदुसि, हीअं कंदुसि, पोइ हीअं कंदुसि, पोइ हिते वेंदुसि, पोइ हीअं कंदुसि, कपिड़ा हीअं खणी वञा, ऐं जेको 5 सालनि जो करियर आहे, ऐं जंहिं करियर खां पोइ वरी सां बाक़ी ज़िंदगी हुन ते दारोमदार रखे थी, उन जे बारे में हलो हलो हलो। त अॼु पाण हिन मौज़ूअ ते ॻाल्हाइण चाहियूं था त हलो हलो ज़रूरी आहे, फर्स्ट क्लास, हलो 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 डोड़ो हलूं था गाॾी ते, ॿियो चइबो आहे चढ़ मथां गाॾी छुटी वञे, अब गाॾी वञे केॾा पे, गाॾी खे छॾ तूं डोड़ 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 वे अब डोड़ी वेही रहियो, हाणे पुछो आहे वेही अब ॾेखो वञो केॾा पिया, पहिरीं त डोड़ 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 वे, डोड़ी वेही रहियो, हलो वेही रहियो, बाबे चयो बाबा सॉफ्टवेयर इंजीनियर थी विया, फलाणा थी विया, फलाणा थी विया, तूं इंजीनियरिंग कर, आवां इंजीनियरिंग थी वई। हाणे मुंहिंजी धीअ मूंखे कल्ह राति चयो, नंढड़ी कहिड़े क्लास में, 6 में, चयोमांसि पियो सर्जरी जा ई फ़ाइदा आहिनि सर्जन थियण जा, मूंखे चई अञा मूं फ़ैसिलो न कयो आहे त आउं डॉक्टर थियां या आउं वकील थियां या इंजीनियर थियां, 6 क्लास में, मुंहिंजो फ़ैसिलो कॾहिं कंदी अची, आउं डबल माइंडेड आहियां, त पोइ मुंहिंजो इहो कॾहिं कंदी अची, O लेवल जी वेझो ईंदी पोइ सोचींदुसि, ज़ाहिर में ईअं कोन पियो ॻाल्हाई बाबा बाबा ॿियो सॼो जेके हूंदा आहिनि लवाज़मात अदब अख़लाक जा, पर आउं हुनजी बोन ऑफ कंटेंशन पियो ॿुधायां, बुनियादी तथ्य छा हो त उन हींअर खां बि सोचो 6 क्लास में, ऐं चई पे तव्हां फ़ैसिलो न करे सघी आहियां त इंजीनियरिंग में वञा या मेडिकल में वञा या आउं लॉ कयां या छा कयां, ऐं उहो हींअर खां ई प्रोसेस थॉट प्रोसेस शुरू थी वियो आहे, हलो हलो कोन्हे त माण्हू 9th में पहुचे, हलो 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 बायोलॉजी था खणूं, मैथमेटिक्स था खणूं, हाणे मसलन इंजीनियरिंग खयो, इंजीनियरिंग जो स्टूडेंट वेठा आहिनि, अच्छा ठीकु आहे, छा नालो आहे तव्हांजो, हबीब ज़ात रेबारी, ॿियो इंजीनियरिंग जा स्टूडेंट वेठा आहिनि, ठीकु आहे, अच्छा हाणे इंजीनियरिंग जॾहिं कबी त सुभाणे इंजीनियरिंग, हिकिड़ी त इंजीनियरिंग हींअर पिया कयूं 2018 जे डिसंबर में, अॼु 8 तारीख़ आहे, 8 डिसंबर में इंजीनियरिंग जे लाइ हिकिड़ो स्कोप आहे, तव्हीं 8 डिसंबर ते त कोन पिया निकिरो, तव्हीं जेकर हींअर फर्स्ट ईयर में वञो पिया त तव्हीं निकिरंदव 2022 में या 2023 में, हाणे 2023 में इंजीनियरिंग जो कहिड़ो स्कोप हूंदो, दैट हैज टू बी डिसाइडेड, दैट हैज टू बी डिस्कस्ड, सोचणो आहे, हुन जे बारे में ॻाल्हि ॿोल करणी आहे, 2022 में फ्यूचर छा हूंदो, 23 में हलो 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 दाख़िला वठी करियो, मसलन हाणे इंजीनियरिंग आहे, त इहे जेके 2 दोस्त वेठा आहिनि, रेबारी ऐं हब ऐं टियों केरु शेख, हाँ शेख साहब, त शेख साहब ऐं जेके दोस्त वेठा आहिनि, इन्हनि खे आउं तव्हांखे को मोट फार्मूलो कोन्हे त ही कर, वो दल साहब पढ़ाए थो, उन्हनि सां वेठो आहे, दोस्त वेठा आहिनि, कंवर वेठो आहे, इन्हनि मां कंहिं वटि को फार्मूलो अदा नौजवान तो ही पढ़ जिंदगी कामयाब है, जेको ॿुधाईंदा न मूं वटि आउं तोखे जी चवां थी कर, ग़लति थो चए, जेको माइट चवे थो त आउं जीअं चवई थो ईअं कंदे त चढ़ी वेंदे, ही सब्जेक्ट खणो, ग़लति थो चए, उन माइट जो तजुर्बो त माज़ीअ जो आहे, हुनखे फ्यूचर जी कहिड़ी ख़बर आहे, एनालाइज़ कोन कयो अथसि, उहो त हींअर पियो ॾिसे त माइट जो छा थो करे, सौ छा थो करे, एनालिसिस करणो आहे, सम्झणो आहे मुस्तक़बिल में, मसलन इंजीनियरिंग आहे, हाणे इंजीनियरिंग जी जेका फील्ड्स आहिनि जेके उन जे बारे में हिनखे महरान हब खे या शेख साहब खे या रेबारी साहब खे ख़बर आहे, अदा कहिड़ा इंजीनियरिंग में कहिड़ी फील्ड्स में हींअर फ्यूचर आहे 5-7 साल खां पोइ इंटरनेशनल कहिड़ियूं आहिनि, का आइडिया न हुजे त ॿुधाए, न कचो न ख़बर कान्हे कोन्हे, अदा शेख साहब सॉफ्टवेयर आहे, ठीकु आहे, ॿियो सिविल आहे, इलेक्ट्रिकल, ठीकु आहे, हाणे इन्हनि सां गॾु ॿ टे ॿियूं फील्ड्स आहिनि, बायोमेडिकल इंजीनियरिंग जेके तमाम तेज़ी है, उहा टेक्नोलॉजी पढ़ाई कान पई वञे, शायदि हेल्थ केयर सां रिलेटेड इंजीनियरिंग,
एविएशन सां रिलेटेड इंजीनियरिंग्स, उनमें इलेक्ट्रिकल बि अचे थी, इलेक्ट्रॉनिक्स बि अचे थी, सिविल बि आहे, आईटी आहे, कंप्यूटर टॉप ते आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, पेट्रोलियम इंजीनियरिंग है। समझणो पवंदो न त 5-7 सालनि खां पोइ फ्यूचर छा में हूंदो। पाकिस्तान में जे पेट्रोलियम में गैस जा नवां ज़ख़ीरा दरियाफ़्त थियनि पिया त पाकिस्तान में फ्यूचर उन्हनि जो हूंदो, पर पाकिस्तान में जे पेट्रोल जा ज़ख़ीरा एग्ज़ॉस्ट थी विया आहिनि त फ्यूचर उनजो घटि हूंदो। तंहिंजे करे उहो सम्झणो पवंदो। मेडिकल प्रोफेशन, डॉक्टर थियो हलो 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 डॉक्टर, अब हलो हलो डॉक्टर थी वियो, मुबारकूं पढ़ंदो पियो आहियां सोशल मीडिया ते, फलाणो डॉक्टर थी वियो, मुबारक हे डॉक्टर ज़बरदस्त। अब पोइ हाणे भाई कॉन्ट्रैक्ट डॉक्टरनि खे बहाल कयो ऐं महिरबानी करे पब्लिक सर्विस कमीशन इम्तिहान कोन पई वठे, डॉक्टर सभु अधी जी लिस्ट वारा जेके हुआसीं खॼी विया हलिया, अधी जी लिस्ट खां सवाइ ॿियो जेको आहे को बि डॉक्टर थिए ई कोन थो, नौकिरी कान थी मिले। हाणे सिर्फ़ु जुदोजी आप शुरू कयो, डॉक्टर थियो, पोइ वरी छा कयो, पोइ नंढी क्लिनिक खोलियो, पोइ वरी वेठा दुआ कयो त या अल्लाह इहो जेको साम्हूं लंघे पियो बीमार हुजे ख़ुदा करे अंदरि किरी अचे, मरीज़ हुजे। हाणे छा आहे जो हुन लाइ स्पेशलिटी त का कई कोन अथव, रथाबंदी त आई कान्हे। मसलन मेडिकल प्रोफेशन, मेडिकल प्रोफेशन में हींअर कहिड़ा प्रोफेशन में अंदरि कहिड़ियूं फील्ड्स आहिनि, सब फील्ड्स जेके उरूज लाइ पई वञनि, केरु ॿुधाए सघंदो? मेडिकल जा कहिड़ा स्टूडेंट वेठा आहियो, बायोलॉजी जा के स्टूडेंट्स वेठा आहियो, ॿुधायो मेडिकल जी का ख़बर छा? मथां हिन सवाल जेके जेको हुजे सो हथ न खणे। हाणे मेडिकल जेको प्रोफेशन आहे हुन में एमबीबीएस छा? एमबीबीएस त हिकिड़ी इब्तिदाई डिग्री है। सारी दुनिया में मेडिकल प्रोफेशन में माण्हू दुनिया की ॻाल्हि पिया कयूं। ऐं हैदराबाद शाहरुशाह ऐं शेख भिरके ऐं दिगण रोज़दार ऐं थाणे गुलाखान जी ॻाल्हि कोन पियो कयां, छाकाणि त ज़िंदगी तव्हांजी रुगो थाणे गुलाखान जुमशाही ऐं दौलत जी मदद न हुअणु खपे। त सॼी दुनिया में मेडिकल प्रोफेशन में छा पियो हींअर अचे? मेडिकल प्रोफेशन में सॼी दुनिया में छा आहे, कहिड़ी ज़िक्र आहे ॿुधायो? तव्हांखे ख़बर हुजे दिलि जी बीमारियूं, कार्डियोलॉजिस्ट सभिनी खे ख़बर आहे, कार्डियोलॉजिस्ट, डेंटिस्ट करोड़े रुपया अरबे रुपया कमाईंदा। डेंटिस्ट हिते डेंटिस्ट उहो थींदो आहे जंहिंखे एमबीबीएस में दाख़िला कान मिलंदी आहे सो बीडीएस में वेंदो आहे, पर सॼी दुनिया में डेंटिस्ट अॻियां आहिनि, पर आर इनकम में कलाक जे हिसाब सां पैसा वधीक वठंदा आहिनि डेंटिस्ट, साइकोलॉजिस्ट, साइकेट्रिस्ट, ऑब्स्ट्रिशंस ॿुधो अथव जेके ॿार ॼणाइण वारे सॼे प्रोसेस सां हूंदा आहिनि, गायनाकोलॉजिस्ट गायनी, माइनि जूं ज़नानी बीमारियूं उन्हनि सां लॻा पियल डॉक्टर आहिनि, एनीस्थेटिस्ट बेहोश कंदड़, स्किन स्पेशलिस्ट, सभई फील्ड्स आहिनि, सर्जरी, जनरल सर्जरी, उनजी ख़बर कान्हे एमबीबीएस थी माण्हू खोले वेठो हूंदो जुमशाही में या कलोई में या छलगरी में हिकिड़ी क्लिनिक, उते मथां लिखियो पियो हूंदो डॉक्टर अयाज़ लतीफ़ अली जो आरएमपी, माण्हू चवंदा आरएमपी का वॾी डिग्री है, आरएमपी माना रजिस्टर्ड मेडिकल प्रोफेशनल प्रैक्टिशनर, माना है हिनखे रजिस्टर जो सर्टिफिकेट मिले, ये दुकान ते लिखियल हूंदो आहे मेडिकल स्टोर ते, डॉक्टर अयाज़ लतीफ़ अली जो आरएमपी, एमबीबीएस आरएमपी, आरएमपी माना हिन वटि शनाख्ती इहो ई आहे कि आउं लिखियो पियो अयाज़ लतीफ़ अली जो शनाख्ती कार्ड आहे, जीअं शनाख्ती कार्ड आम सुञाणप आहे, ये आरएमपी या पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जो सर्टिफिकेट इहो ई डिस्ट्रिक्ट बार में हर वकील रजिस्टर थींदो तॾहिं केस हलाए सघे, पोइ हाई कोर्ट बार में। ॿियूं कहिड़ी फील्ड्स आहिनि, ॿियूं कहिड़ी फील्ड्स आहिनि तव्हां मूंखे ॿुधाए सघंदो? इंजीनियरिंग डॉक्टरी ॻाल्हि कईसीं, ॿियो लॉ, वकालत में कहिड़ियूं फील्ड्स आहिनि जेके तमामु घणो पैसा कमाइण जूं ऐं तमामु घणी शोहरत कमाइण जूं फील्ड्स आहिनि, कहिड़ियूं ॿुधायो? बैरिस्टर त डिग्री आहे, ये सब ॾिसो नौकरी पिया ॿुधायो, फील्ड्स न पिया ॿुधायो। कॉर्पोरेट लॉ जेको कंपनी सां कॉर्पोरेशन सां रिलेटेड आहे, इंश्योरेंस रिलेटेड लॉ, इंश्योरेंस के केसेस सां रिलेटेड लॉ, हेल्थ केयर जो लॉ, हेल्थ केयर रिलेटेड लॉ, इंश्योरेंस रिलेटेड लॉ, रियल एस्टेट रिलेटेड लॉज उन्हनि जी फील्ड्स, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी सां रिलेटेड जेको ट्रेडमार्क्स आहिनि, कंपनी जा नाला आहिनि, हिननि जियो जो नालो इस्तेमालु छो कयो, डेंटोनिक जे नाले सां ॿी पेस्ट छो पई ठहे, सोनी जी असल कंपनी जी सोनी जी प्रोडक्ट सोनी जी उन ते ट्रेडमार्क मारी आहे उहा वठो, ॿियो 2 नंबर सोनी जो छो पियो करे, सैमसंग हिन कंपनी जो आहे, ही ॿियो नंबर सैमसंग जो आहे, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी जो लॉ, इहे अरबपति करोड़पति लॉ जे फील्ड्स जा धंधा आहिनि। सिंधी नौजवान ख़बर ई कान्हे, सिंधी नौजवान को जेको वेठो आहे जेको जोही में उन ॿुधायो हलो
दाख़िला थी वई दाख़िला कोन थी पोइ दाख़िला थी वई पोइ दरख़्वास्त खणी वॾेरे जी गाॾी सां पाण सभु डोड़ूं पिया ऐं वॾेरो चयो तो तुंहिंजी दरख़्वास्त मूंखे ॾेई करे पोइ ॾिसूं नौकिरियूं आयूं हींअर बैन लॻल आहे नौकिरियूं आयूं त ॿुधाईंदुसि उहो अंदरि वञी हीअं करे फाड़े लॻाए दरख़्वास्त हीअं करे हीअं जेका तव्हां फोटो स्टेट करे 500 रुपया लॻाया हुन जा कागज़ फोटो स्टेट जा डोमिसाइल PR जो हीअं करे फाड़े छॾी कराची में लॻंदा आहिनि सेक्रेटरेट वटि करोड़े रुपयनि जा फोटो स्टेट सिंध जे ग़रीब मिसकीन नौजवाननि जे फोटो स्टेट कापीज़ जा करोड़े रुपयनि जा कागज़ लॻनि था जिन जूं नौकिरियूं खपी वञनि उन्हनि खे मेरिट ते कोन थी नौकिरी मिले मिंथ मेड़ ते कोन थी मिले सिफारिश ते कोन थी मिले जेको अरबपति आहे सो पैसा ॾेई नौकिरियूं वठी वञे ग़रीब माण्हू दरख़्वास्त खणी थो वञे ऐं ग़रीब माण्हू प्राइवेट सेक्टर में कॉर्पोरेट सेक्टर में वञण जो अहल कोन्हे उते वरी मेरिट आहे उते अंग्रेज़ी खपे उते मैथमेटिक्स खपे जे बायोलॉजी आहे त हुनजी खपे ॼाण लॉ आहे त हुनजी लॉ जी ॼाण खपे उहा ख़बर ई कान्हे हुन वटि रुॻो डिग्री आहे हले पियो तंहिंजे करे हलो नी माण्हू ईंदा आहिनि न जेको नारा पिया हणंदा आहिनि माण्हू उहो कमु करे जंहिं पाण बि मुतमैन हुजे ऐं वरी हुनजा आसपास जा घर बि सम्झनि मिट माइट सोट सही घस ते ईअं न थियो पाण जेका ख़बर करे पाण फिको ॻाल्हि करे माण्हू ओचितो नारो हणे हिकु ज़रदारी ॿिया ॼण सभु पे भारी त पाण फिको थी हेॾां होॾां ॾिसे भई छा चयमि धीअ अची वियसि नंढड़ी 8 सालनि जी उहा ॾिस थी छा थियो छा पई चवां बाबा छा पियो चए बाबा केॾो सुठो आहे मुंहिंजो छा पियो चए सभु पे भारी माण्हू ई मिली वो तो चुप ॾे मियां ते नारे ॻाल्हि वजण गे पाण फिको थी हेॾां ॾिसे छा थी पियो भई छा पियो कहिड़े गस ते छा पियो कयां हे अॼु जी साल जी ॻाल्हि आहे 5-7 साल खां पोइ माण्हू छा सोचींदा कि कहिड़ो कमु वेठो करे या चाहे मज़लूम का साथी है अल्ताफ हुसैन त माण्हू शकील जे पाण खे ॾिसे थी छा कहिड़ो कमु वेठो कयां तंहिंजे करे डिग्री बिग्री वठे ऐं पोइ पुछेसि दफ़ा ॾे त ख़बर ई छा आहे मूंखे खंघि आहे गले जी ख़बर ई कान्हे मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो थी वियो आहे केस खणी था हलाए ॿुधाए थो सघे सिविल लिटिगेशन आहे रेवेन्यू जो केस आहे होॾां वञी ज़रूरु न आहे सिविल जो ॿाहिरि ख़बर त हुजे न बुनियादी ख़बर हूंदी त तव्हां सक्सीड थींदो बुनियादी ख़बर ई कान्हे हिकिड़ो पनो डिग्री जे रूप में खीसे में पियो आहे त कंहिं कम जो कोन्हे तव्हांखे पहिरीं सर्च करणु खपे सिंध जे नौजवान खे सर्च करणु खपे त ईंदड़ 5-10 सालनि खां पोइ मुस्तक़बिल जे वकील पिया थियो त कहिड़ो सेक्टर आहे ऐं LLM छा में कयां कॉर्पोरेट लॉ में कयां ह्यूमन राइट्स में कयां वञी ऐं इंडस्ट्रियल लॉ पढ़ा वञी ऐं इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी में मेजर सब्जेक्ट करे खणा ऐं गायनी खणा ऐं ऑर्थोपेडिक्स खणा ऐं पीड्स खणा ऐं छा खणा हेल्थ केयर लॉ खणा ऐं इंजीनियरिंग में कंप्यूटर खणा या एविएशन खणा या पेट्रोलियम खणा या इलेक्ट्रॉनिक्स खणा छा खणा ऐं जेकॾहिं MBA कयां थो त MBA या BBA में ऐं मार्केटिंग साइड ते थो वञा ऐं कहिड़ी अकाउंट्स में वेंदुसि अॻिते हली CA कंदुसि छा कंदुसि केॾां वेंदुसि उहो ख़बर आई कान्हे हलो सभु पाण आहियूं सभु माना 90% में हलो डोड़ो दाख़िला थी वई तंहिंजे करे पहिरीं तय कयो सक्सेस छा आहे टारगेट तय करणु यादि कयो टारगेट तय करणु ऑब्जेक्ट छा आहे एम सक्सेस इज accomplishment of your aim ऑब्जेक्टिव छा था करणु चाहियो जेको करणु चाहियो था पहिरीं तय कयो त ही करणो पोइ तय कयो त उन करण लाइ स्टेप्स कहिड़ा आहिनि प्लान छा आहे मसलन मोटरसाइकिल वठणी आहे ऑब्जेक्टिव मोटरसाइकिल घणे जी आहे ख़बर चाहे वठो 30,000 जी आहे 25 जी आहे 40 जी आहे उहे पैसा किथां ईंदा उहो प्लान ठाहियो हितां ईंदा मोबाइल खपाईंदुसि 4,000 चाचा वठंदुसि 2,000 बाबा वठंदुसि लिस्ट ठाहियोसीं पोइ जेका लिस्ट ठाहियो उनखे इम्प्लीमेंट करणु शुरू जेको तय कयो त ही प्लान आहे उन प्लान ते अमल करणु शुरू कयो पैसा बचायो या VC विझो या कुझु कयो या उधार वठणु शुरू कयो जेको कयो ऐं पोइ फाइनली जॾहिं उहे पैसा गॾु थी वञनि तॾहिं हुन सॼी प्रोसेस खे फाइनलाइज़ कयो पैसा खे फाइनलाइज़ करणु छा आहे उहे पैसा खणी वञी दुकान ते बीह मंडीअ में मार्केट में उतां मोटरसाइकिल वठणु हाणे जेकॾहिं इन्हनि मां को बि स्टेप गुम थी वियो पहिरियों ऑब्जेक्टिव ई कोन्हे छा करणु तॾहिं कुझु कोन थींदो प्लान न आहे तॾहिं कुझु कोन प्लान ज़रूरु न पन ते लिखियलु हुजे दिमाग़ में ख़ाको न आहे तॾहिं कुझु कोन थींदो ऐं जे ख़ाको आहे हुन ते अमल न आहे तॾहिं कुझु कोन थींदो ऐं ख़ाके जे सभिनी क़दमनि ते अमल करे छॾींदो आख़िर में वञी कोन था आख़िरी जुमिलो नथा चओ आख़िरी जुमिलो हूंदो न अंग्रेज़ी फिल्मुनि में जिन में ही गोॾो खणे चए गोॾो कोड़े पट ते चए विल यू मैरी मी उहो आख़िरी क़दम ई कोन्हे
ऐं पंहिंजे पर में हिते हलो पिया जेको दिलि में शायरियूं ऐं गीत लिखंदा अधे खे ख़बर न का चारा तो इश्क में अंधो अॻियां न को दाख़िला थी वई डिग्री गुज़री वई एंट्री टेस्ट जी डेट गुज़रे आउं डॉक्टर थींदुसि अब डॉक्टर थींदे एंट्री टेस्ट जी डेट वई चए भले वई पर आउं डॉक्टर थी अब डॉक्टर तॾहिं थींदे जॾहिं पहिरीं एंट्री टेस्ट जी तारीख़ तव्हांखे वञी इंटरव्यू ॾींदे तंहिंजे करे उन एम खे सक्सेस लाइ अचीव करण लाइ हिकिड़ो प्लान हुजे उन प्लान ते अमल हुजे वरी उन ॻाल्हि सां मोटी अचूं तॾहिं इहे सभु शयूं करे छॾजनि सक्सेस थी वई पोइ उहो आहे रिलेटिव टर्म आहे उहो उन वक़्त जे हालतुनि सां तय थींदो त तव्हां सक्सेसफुल आहियो या कोन थी सघे थो तव्हीं जॾहिं जाइ ठाराए हाला नाके ते हिकिड़ी ज़बरदस्त होटल खोले तयारु करे कमरा ठाहे बोची कुकड़ कढ़ाई वारा हथ करे अचो ऐं ओॾी महिल शाम जो हिकिड़े ॿिए फ्रेंचाइज़ जी वॾी होटल खुली वञे उन्हनि टिनि में तव्हांजी होटल ज़ीरो थी वई तव्हां जेका बि तय कयो तव्हीं वञी ऑटो बाम ते हिकिड़ो वॾो डिपार्टमेंटल स्टोर खोलण जो प्लान ठाहियो 2 महीननि खां पोइ दाऊद सेंटर खुली वञे हाणे तव्हांजी सक्सेस त हुई कोन्हे हिकिड़ी हूंदी न सिनेमा ऑटो बाम ते उहा सिनेमा वीचारी इन करे कोन थी हले जो बुलेवार्ड मॉल में इलाही सारियूं सिनेमा हॉल अची विया तव्हां जे धंधे में आहियो उन धंधे में अॻिते फ्यूचर छा आहे उहो तव्हांजे दारोमदार रुॻो कोन थो रखे ॿियनि एक्सटर्नल एलिमेंट्स ते रखे हिकिड़ो वजूदियत जो फ़लसफ़ो आहे दुनिया में फिलॉसफी एक्ज़िस्टेंशियलिज़म उहा एक्ज़िस्टेंशियलिज़म जेका आहे वजूदियत जो फ़लसफ़ो उन वजूदियत जे फ़लसफ़े में आहे त ॿाहिरि कुझु कोन्हे सभु कुझु अंदरि जेको कुझु अंदरि आहे सो आहे ॿाहिरि का शइ उनमें अल्बर्ट कामू जहिड़ा ऐं सार्तर जहिड़ा वॾा अदीब बि उन नुक़्ते नज़र जा उन्हनि में चवनि था जेको तव्हां सम्झो था न उहो तव्हांजे सम्झण ते आहे त हीउ कमरो आहे तव्हां न सम्झो त कमरो आहे कोन्हे अदा मुंहिंजे अॻियां इलाही चुरपुर पिया कनि डिस्टर्ब पिया कनि अॻियां तंहिंजे करे जेको तव्हां सम्झो था उहो वजूदियत जो इल्मु चए थो त उहो ई सभु कुझु आहे जेको तव्हां सम्झो ऐं जे तव्हां हुनखे मज़ो सम्झो त मज़ो आहे ऐं तव्हां हुनखे अज़ाब सम्झो त अज़ाब आहे ऐं ॿाहिरि का शइ जेका ग्रीक मिथोलॉजी आहे रिवायतूं आहिनि जेके यूनान उन में हिकिड़ी वॾी कहाणी आहे मिथोलॉजी में त हिकिड़ो शख़्स हो जंहिंजो नालो सिसिफस उनखे चवनि था त ख़ुदान ग्रीक मिथोलॉजी में ख़ुदा न आहे ख़ुदान इलाही सारा ख़ुदा उन्हनि ख़ुदान उनखे सज़ा ॾिनी सिसिफस खे कहिड़ी त हिकिड़ो पत्थर जो वॾो गोलो आहे तमामु वज़नी उनखे धिका ॾेई उनखे जबल जी चोटी ते पुॼाइणो सिसिफस खे उहो धिका ॾेई तस्वीरूं ॿुधाए ॾिठियूं हूंदियूं किथे त कॾहिं कॾहिं तस्वीरूं हूंदियूं आहिनि एब्स्ट्रैक्ट जंहिंमें हूंदो आहे हिकिड़ो वॾो पत्थर जो गोलो आहे हेठां माण्हू धिको पियो ॾे उहो सिसिफस आहे उहो सिसिफस उनखे धिका ॾींदो 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 चोटीअ ते जॾहिं जबल ते पुॼाए थो त गोलो वरी किरी पवंदो वरी अची पट ते लॻंदो आहे वरी सिसिफस ईंदो आहे वरी हुन गोले खे धिको ॾेई वरी चोटी ते पुॼाईंदो आहे वरी किरी पवंदो वरी सिसिफस ईंदो आहे वरी धिको ॾेई चोटी ते पुॼाईंदो आहे वरी किरी पवंदो ऐं सिसिफस जी ज़िंदगी सज़ाए सही हिकिड़ो दफ़ो न हफ़्तो न महीनो न साल न सॼी हयाती जेसि ताईं सिसिफस आहे उनखे उन गोले खे धिको ॾेई मथे छॾे ॾिनो ऐं वरी गोलो किरी पियो त जेके एक्ज़िस्टेंशियलिज़म जे वजूदियत वारे फ़लसफ़े में केतिरा माण्हू चवंदा आहिनि त ज़िंदगी ईअं आहे हिकिड़ी मुश्किल आहे जेके सम्झो था त हिन खे हल करे वरितोसीं पोइ अॻियां ठठ आहे पोइ हुन मुश्किल खे हल करे पुॼंदा आहियो वरी गोलो पट ते 5 दर्जे मां टिपी पऊं हाई स्कूल में पुॼूं ठठ हाई स्कूल में वरी अज़ाब शुरू थी वियो रुगो 9th में दाख़िला थिए बोर्ड जो इम्तिहान ॾियूं वरी अज़ाब शुरू थी वियो मैट्रिक फर्स्ट ईयर इंटर रुगो दाख़िला थी वञे महिराण में लम्स में लॉ कॉलेज में बिज़नेस में वरी आयो त हाणे नौकिरी खपे नौकिरी अची वई हाणे शादी ओॾी महिल लॻंदो आहे शादी तमामु ज़िंदगी जो महराज आहे वॾो को अचीवमेंट आहे वरी थी वई त पोइ वरी मां ॾाढियूं पुफियूं अब तोखे औलाद कोन थो थिए औलाद थियो औलाद बीमार आहे या ख़ुदा न ख़ास्ता टंग में तकलीफ़ आहे या दिलि में सोराख़ आहे या फिफड़ में सोराख़ आहे या ॿारु बीमार आहे या ॿारु ॼमे थो ऐं मरी थो वञे या ॿारु माउ जी कुख में मरी थो वञे एबॉर्शन्स था थी वञनि वरी जुस्तजू वरी ॿारु वॾो थियो स्कूल में दाख़िल कराए वरी ॿियो ॿारु ॼमी गोलो आहे गोलो पियो अचे गोले खे धिके 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 वञी था पुॼायो वरी गोलो पट सिसिफस वारो हाणे हुन में हू चवनि था जेके वजूदियत वारा फिलॉसफर आहिनि
उहे चवनि था हाणे तव्हांजे वस में कोन्हे त गोले मां जान छॾायो। उहे चवंदा तव्हांजे वस में इहो आहे त गोले धिकड़ खे मज़ो वठणु शुरू कयो। गोले मां जान छॾण वस में कोन्हे त इहो पत्थर खां जान छुटी पवंदी। उहे चवनि था न जेको पत्थर किरे पियो इन जे किरण में मज़ो वठो ऐं वरी गहरे जेको छित ते खणी था वञो इन में मज़ो वठो, छाकाणि तव्हांजी कुल ज़िंदगी आई न लाइ। त पोइ इन में दाऊं कुकू करण जे बजाए इन पत्थर खे छित ताईं पहुचाइण में मज़ो वठो। सिसिफस जेकॾहिं हिनखे अज़ाब सम्झंदो ऐं पत्थर खयो पियो वेंदो त सिसिफस जी ज़िंदगी ज़हर थी वेंदी, छाकाणि त सॼी ज़िंदगी पत्थर मथे खणणो आहे। उन में हू चवंदो बड़ा मरी वियासीं ना पत्थर गले पर जेकॾहिं चए बड़ा मज़ा लॻायो पिया हल खणा 52 दफ़ा कयो त हाणे 53 पत्थर हलंदा गीत ॻाईंदो धिकारींदो पत्थर खे, हाणे ॾिस कीअं थो किरे कला बाजू खाईंदो हिते किरंदो वरी हिते जंप ॾींदो, ॾिसां भला घणनि जंपनि में पट ते किरे थो। कल्ह 62 जंपनि में किरियो ऐं 63 में थो किरे, ॾिस 63 टिपारी नहीं फिरंदो वञे हितां थो वञे हितां थो फिरी वञे। अच्छा हाणे शर्त थो लॻायां पंहिंजे पाण सां त वापसी कई 52 टिपनि में किरंदो, या तो हुजे ज़िंदगी में को ॿियो रस्तो, वो तो ये न करे, वो तो जान छॾे भॼी वञे। पर जेकॾहिं करिणो इहे ई आहे मज़ो अचे। वजूदत वारा चवनि था ज़िंदगी खे ईअं करे खणो, जे ईअं नथा करे खणो ऐं सोचो था त अज़ाब आहे मरी वियासीं तबाह थी वियासीं इम्तिहान अची विया मूंखे अंग्रेज़ी कान थी अचे मूंखे मैथमेटिक्स कान थी अचे ऐं कीअं पढ़ंदुसि छा थींदो, त पोइ ज़िंदगी अज़ाब अथव। तंहिंजे करे लेट्स एंजॉय इट, मज़ो वठो, परेशानी। मसलन मूं हिकिड़ो रस्तो खयो 2009 में मूं इलाही सोचे सम्झी रस्तो खयो त मूंखे सिंध में इलाही सारा जेके प्रॉब्लम्स हुआ, रिसोर्सिस डिस्क्रिमिनेशन एक्सट्रीमिज्म फलाणो, इन में मूं सम्झो त सभ खां वॾो क्राइसिस सिंध में आहे करप्शन। ॿिया आहिनि पर ॿियो कुझु मैथ्स सभ खां ॾुखियो आहे, पोइ अंग्रेज़ी आहे पोइ फलाणो आहे, तीअं मूं सम्झो त सभ खां ॾुखियो ऐं ख़तरनाक सिंध लाइ तबाहकुन मामिलो आहे करप्शन। पोइ मूं सॼी ज़िंदगी लाइ इहो फ़ैसिलो कयो त करप्शन खे त टारगेट करणो आहे। 2009 में मूं सोचियो उनजी मूंखे क़ीमत ॾियणी आहे, सिसिफस वांगुरु करप्शन जे ख़िलाफ़ लॻो पिया हूंदुसि, उनजी क़ीमत ॾियणी आहे। वकालत खे टाइम घटि ॾेई सघिबो, रोज़गार खे घटि टाइम ॾेई सघिबो। जॾहिं तव्हां करप्शन खे टारगेट बनाईंदो तव्हां ते हमला थींदा, तव्हांजा प्रोफेशन डिस्टर्ब थींदा, तव्हांजी फैमिली में तव्हांजे ख़िलाफ़ बग़ावतूं थींदियूं, तव्हांखे अकेलो करण जी कोशिशि कई वेंदी, तव्हां ते सॼी दुनियावर थींदी, तव्हांजा मिट माइट ख़रीद थींदा, तव्हांजा दोस्त यार ख़रीद थींदा। तव्हीं हिकिड़े क्राइसिस मां निकिरंदो तव्हां ते ॿियो हमलो शुरू थी वेंदो, तव्हीं गाॾी वठंदो त गाॾी जा कागज़ कूड़ा मिलंदव, तव्हीं घर ठाराईंदो त घर जो नोटिस ॾींदव, तव्हीं को इदारो खोलींदो त उन इदारे जे ख़िलाफ़ साज़िश शुरू थी वेंदी, तव्हीं जेको कंदव उन जे ख़िलाफ़ हमला थींदा। पोइ त कॾहिं भॼी वञो, चओ बाबा न पोइ कोन थियो, हिकिड़ो तरीक़ो ॿियो चओ त बाबा ज़िंदगी जो इहो ई गोल आहे, इन जे पोयां करप्शन जे पोयां लॻो पियो अचिणो आहे। ही माण्हू वेह जो डुक थिया, जीअं लुक लॻी तीअं रुक थिया, भले पिया हमला थियनि, लुकूं लॻंदियूं, असीं रुक थींदासीं, मूंखां वरी हिकिड़ो कयो। तंदी बाद मुखालिफ से न घबरायो का, ये तो चलती है तुझे ऊंचा उड़ाने के लिए। त भले अचनि मुसीबतूं पियूं अचनि, हिकिड़ो हमलो वरी हुनखे मोड़ ॾींदासीं, वरी ॿियो हमलो, ॿी साज़िश, ॿी गद्दारी, ॿी दुश्मनी, ॿियो प्लान, वरी हुनखे नाकाम। भला जे ईअं न कयां त पोइ छा कयां? मिसाल तौर हिन ख़फ़े में न हुजां, चलो वकील हुजां, क्रिमिनल ऐं कॉन्स्टिट्यूशनल वकील जो अदालत वेठो आहे, मुंहिंजे ॿियनि जेके वकील दोस्त आहिनि उन्हनि मां के प्रोसिक्यूटर जनरल थी विया आहिनि, के हाई कोर्ट जा जज थी विया आहिनि, असां दोस्त हुआसीं गॾु 3-4 घर वेठा हूंदासीं, वकालत करे शुरू कई। केरु निसार दुरानी साहब जेको एडवोकेट जनरल थियो, सिंध लॉ कॉलेज जो प्रिंसिपल आहे, ऐं अमजद सहतो ऐं सलाउद्दीन पंवर, इकबाल कलोड़ो, 3 हाई कोर्ट जा जज आहिनि, ज़फर राजपूत, 4 गॾु हुआसीं। ज़फर राजपूत साहब, अमजद सहतो साहब ऐं सलाउद्दीन पंवर साहब या इकबाल कलोड़ो साहब, ये साॻियो 12 में 4 हाई कोर्ट जा जस्टिस साहिब आहिनि। अयाज तोलियो साहब प्रोसिक्यूटर जनरल साहब आहे, 15 लाख रुपया 16 लाख रुपया पगार मंथली। जज साहब जो मूंखे इफ्तिखार मोहम्मद चौधरी साहब चयो त हाई कोर्ट जो जज थी, ऐं हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त जान छॾाए उलारियो वञे, ॿियो तरीक़ो आहे त वञी कदमनि में वेहिजे, हिकु ज़रदारी सब पे भाड़ी करे ऐं पोइ पाण पसंदी माण्हुनि खे निपुण शुरू कजे, मियां जे नारे वॼण खे करे वञी वेही रहिजे, पोइ संद जी लोड शेडिंग पाणी वसीला सभु टपड़ कपाए पंहिंजो बब भरिजे, अल्ताफ हसन जो हिमायती थी वञे, एमक्यूएम थी ज़िंदाबाद करे 90 में वञी वेठो इलेक्शन माण्हू विड़ी, ऐं जीअं उहो मंगी साहब हो या पंवर साहब हो सिंधी हुआ इलाही सारा एमक्यूएम में उहे थिजे, या वरी 2 नंबर कमु शुरू कजे इरिगेशन में, तव्हां पब्लिक सर्विस कमीशन जे ज़रिए सिलेक्ट थियोसि, उहो जारी हुजे या चीफ इंजीनियर इरिगेशन, पोइ 5-7 जीपूं हुजनि, 50-60 बंगला हुजनि, अरबे रुपया हुजनि, पोइ अरबे रुपयनि सां दुनिया मेजर कीअं करे? 5 सालनि खां पोइ जॾहिं मरी वञा या रिटायर थिया, पोइ दुनिया मेजर कीअं कंदी, ऐं दुनिया खां वधीक आउं पाण खे मेजर कीअं कंदुसि?
आऊं पंहिंजी मां बकी कंदुसि ऐं जॾहिं बंदि कमरे में जंग अख़बार या आवेशिया या बरतिया आमियावाजा जीजलिया का बि सिंध एक्सप्रेस खोले ख़बर पढ़ंदुसि त नैब का करप्ट ऑफिसरों के खिलाफ घेरा तंग त आउं सोचींदुसि पियो त बड़ा हेॾा मोह न कनि या आउं चवंदुसि त अञा हुनखे गिरफ़्तार कयो ॿई रुख चेंज थींदा हिकिड़ो तरीक़ो आहे त आउं चवां अञा छो कोन गिरफ़्तार थिया ॿियो जेकॾहिं आउं हुननि धंधनि में आहियां त आउं चवनि असांजे यारनि त टर कुझु ते वणे पियो वञी मर तंहिंजे करे माण्हुनि जी एंगल चेंज थो वञे तंहिंजे करे कामयाबी इन सां मशरूत आहे त तव्हीं कामयाबीअ खे छा था सम्झो मसलन जेके अमेरिका बर्तानिया वेठा आहिनि दोस्त जर्मनी वेठा आहिनि फ्रांस वेठा आहिनि इलाही महिनत करे उन्हनि जी ज़िंदगी जो पहिरियों स्टेज हूंदो आहे त अमेरिका बर्तानिया जर्मनी फ्रांस ऑस्ट्रेलिया दाख़िला थी वेंदी आहे मास्टर्स करे हिकिड़ा ओडी न ॿिया वरी उते कोशिशि कंदा आहिनि त नौकिरी मिले ज़िंदगी जो ॿियो सिसीफस वारो पथर पहिरीं पहुचो अमेरिका ऑस्ट्रेलिया कैनेडा पोइ वरी पथर खे थिए हाणे जॾहिं ग्रीन कार्ड या सिटीज़नशिप मिली वई हाणे चवंदा आहिनि संद ॾाढो पिया छाकाणि त उहो टारगेट जो गुम थी वियो माण्हू ज़िंदगी में मज़े में तेसी आहे जैसे टारगेट आहे टारगेट तो गुम थी सिटीजनशिप मिली वई हाणे जलसा मिलंदा न अब कम की पियो हले मोनोटोनस लाइफ आहे रोज़ सुबुह 9 बजे खां 5 बजे ते वेहण ऑर्डर लिखण ज़िंदगी कीअं ज़िंदगी पर जॾहिं उहो जज कोन था तॾहिं वॾो जज थिए पोइ त हीअं थींदो हेॾो मज़ो हूंदो सुकून हूंदो लाइफ में इंसाफ़ कंदो माण्हू पर जॾहिं थी वियो मसलन हींअर नवाज़ शरीफ़ आहे या हींअर आसिफ ज़रदारी आहे हींअर इमरान खान है इमरान को जो इलेक्शन का अॻु में इमरान खे ख़ुशि ॾिठो हाणे ख़ुशि ॾिठोसि था चेहरे में वो खुशी या उहा बेचैनी हाणे मसलन में घेरियल डॉलर वधी वियो IMF ईअं करे त हाणे त ईअं खपे त वज़ीर आज़म थियणु खपे ॾाढो ख़ुशि हुअणु खपंदो थियण त ईअं खपे त टारगेट जॾहिं वज़ीर आज़म थियणो ॿाहिरि ठठ थी विया मज़ा थी विया मौज थी वई अमेरिकन ग्रीन कार्ड मिली वियो हाणे त ख़ुशि हुअणु खपे जेको लुजियाना में या वर्जीनिया में या इडाहो में या किथे ऑरेगन में या पेंसिल्वेनिया में या कैलिफोर्निया में रहियल आहे उनखे त ख़ुशि थियणु खपे त पढ़ाई थी दाख़िला थी निकिरी वियुसि हलियो उन खां पोइ हाणे PR मिली वई हाणे अमेरिका में घर परिवार घर संसार ख़ूबसूरत छा एलिया मासूम प्यारे नन्हे मुन्ने बचे हाणे वो चए थो असल वो जेको जाती में मज़ो हूंदो जेको ट्रक बाला में असीं निकिरंदासीं नए काज ही वही ईंदी पोइ नए काज में वञिबो हो पोइ बेह खाइबा हुआ छाकाणि सिसीफस जे मथां गोलो आहे ई आहे मेंटल साइकोलॉजिकल प्रोफेशनल तंहिंजे करे जंहिं कम में आयो उनखे जे शौक़ ऐं इश्क ऐं मोहब्बत सां कंदव त उहो कमु मज़ेदार उनखे अज़ाब सम्झी कमु कंदव त उहो कमु अज़ाब आहे वाक़ई तंहिंजे करे ॿियो मामिलो इहो आहे त जंहिं कम में इंट्रस्ट वठी माइटनि मोकिलियो आहे त या त हुन माइटनि जे ज़बरदस्ती मुसलत कयल कम में मज़ो वठो ॿियो को रस्तो कोन अथव माइटनि कैबिन खोलाई अथव पान जी धगनि जो जोड़ो वठी ॾिनो अथनि या हिकिड़ी सुआ मेह वठी ॾिनी अथनि या हीअ जेको कुकड़ी पिया ॾियनि 4 कुकड़ियूं जेको कमु लॻायो अथनि या त मज़ो मज़ो ज़रूरु पए मज़ो ज़रूरी या त हुन वात कढी कट दी लॉसेस नुक़सान थी वियो आहे पर जेतिरो थियो आहे उन नुक़सान खे घटाए वधीक नुक़सान थियण न ॾियो ग़लति ट्रेन रस्ते में वञो पिया वञिणो तव्हांखे बदीन हो भुल में जामशहर खां निकिरी हाणे वञो पिया बार सईदाबाद खां अॻियां ऐं ओचितो ख़बर पई अथव त बाबा मुंहिंजे बदीन जो ई रस्तो ई कोन्हे त के माण्हू चवंदा आहिनि हाणे आया त होई आहियूं जामशहर टिपी वियासीं पेटारो टिपी वियासीं हाणे वरी कहिड़ो फिरूं इंशाल्लाह सेवण था थींदा दादू मां चकर ॾेई मौजूं था ऐं पोइ बदीन ॿिए दफ़े वेंदासीं आउं कॾहिं न मूंखे जेकॾहिं दादूअ खां 10 किलोमीटर ओरियां बि ख़बर पवे त आउं ग़लति रस्ते ते आहियां त आउं 10 किलोमीटर गाॾी रिवर्स उतां फेराए वरी बदीन जे रूट ते हलियुसि ऐं पैसा खुटी पवंदुमि त हैदराबाद वेही चंदो करे वरी ॿिए ॾींहुं बदीन वेंदुसि पर हाणे मिड़े अची वियासीं फर्स्ट ईयर में दाख़िल थी वियासीं सम्झ में मूंखे कुझु कोन थो इंजीनियरिंग विजीनियरिंग में अचे अॼुकल्ह मूंखां ज़ोर आहे आहिनि सपलियूं का शइ कान्हे पर मिड़े चाढ़ी बि जॻह सां इहो फार्मूलो ग़लति आहे इन में ज़िंदगी में अॻियां कुझु कोन मिलंदो हा या त तव्हां में दम हुजे जो तव्हां हुन सां वरी इश्क करणु शुरू कयो जेको मूं चयो त हुन मां मज़ो वठणु शुरू कयो उन प्रोफेशन सां प्यार करणु शुरू कयो पोइ थी वेंदो पर जे आख़िर ताईं प्लान इहो आहे त 5 साल ई इन प्रोफेशन खां कभी नफ़रत माई आहे तव्हांजी धीउ आहे मुंहिंजी धीउ आहे तव्हांजी भाइटी भाणेजी आहे भेण आहे हुनजी शादी कराई हली हाणे या त गुंजाइश हुजे त इहो हीरोइनी मुड़ुसु
ठीक थी वेंदो त पोइ ठीक है। पर जेकर समझो था तो ठीक कोन थींदो तलाक वठी करियो बाबा दीन जो तलाक कोन कराए तो जरूर कराए। इहा सॼी ज़िंदगी जो तबाह थी वञे तव्हांजी भेण ऐं पोइ 4 ॿार हुजनि हींअर जा ॿार कोन्हनि या हिकिड़ो आहे पोइ 5 ॿार हुजनि ऐं मुड़ुसु साॻियो हीरोइनी हुजे त पोइ उन खां बहितर आहे त उनजी तलाक कराए छॾियो। वरी नओं कैरियर शुरू थींदो नई ज़िंदगी जो आगाज़ थींदो। त इन करे ग़लति ट्रैक ते आहियो त पुठिते हलो। कामरेड बाबू तुम चयो हिकिड़ो कदम अॻिते 2 कदम पुठिते ग़लति फ़ैसिले ते कदम पुठिते अचनि। पुठिते अचण में को अर्ज़ु कोन्हे। ग़लती थी आहे हाणे ग़लती करे छॾियमि पुठिते पहिरीं त एतिरो सोचे सम्झी प्लान कयो जो ग़लती जी गुंजाइश न हुजे। पर जे करे छॾियो त वरी यकदम पोइ ते हटी पंहिंजी डायरेक्शन ते सही। सिंध में केतिरा ई माण्हू आहिनि जेके आउं सॼो ॾींहुं मुंहिंजा दोस्त ॾिसां थो जेके चवनि था सरकारी नौकरीअ मां सख़्तु बेज़ार आहियूं पर 2 सालनि खां पोइ छॾींदुसि साल खां पोइ छॾींदुसि। मुंहिंजा कई दोस्त आहिनि जॾहिं मूं रिज़ाइन पे कयो अॼु खां 15-20 सालनि में तॾहिं उन्हनि चयो असांखे मज़ो कोन थो अचे नौकरी मां रिज़ाइन था कयूं। मुंहिंजो अॼु कयूं राति असां बिल्कुलु सुभाणे मोकिलियूं हीअं तकड़ में कोन कंदासीं 2 सालनि में इंशाअल्लाह साल में पोइ मथे साल पोइ पेंशन ड्यू थिए पोइ हीअं थिए पोइ फलाणो थिए पोइ हीअ तो घर शिफ्ट करे वठां हीअ किस्तूं ॾेई वठां। They couldn't get themselves out of this circle. कौन कर सकता कौन नहीं कर सकता। अरे छा हाणे कुझु न करे सघे हाणे 50 51 59 52 53 हाणे में दम कोन्हे त नए करियर खे वरी शुरू करे सघे। तव्हां यंग आहियो तव्हां ग़लति रस्ते ते आहियो त भई वञो उन ग़लति रस्ते तां केबिन खे विकिणी ऐं तव्हां सभिनी खे जेका मूं कुझु अॻिते में पोस्ट रखी तव्हांखे बि चवंदुसि त नए शयुनि जे फ्लेवर वठण लाइ इनकम्पलीट कम बि कयो। परफेक्शन जी तलाश में चवंदो त ही सभु लवाज़मात पूरा थियनि पोइ कयां त उहे लवाज़मात पूरा थींदे ई। इस्लामाबाद तॾहिं वञा जॾहिं 15,000 महीनो पक हुजे ऐं रिहाइश जो बंदोबस्त बि थिए ऐं दाख़िला बि थिए ऐं को मिट माइट अॻियां हुजे पोइ काइद आज़म यूनिवर्सिटी वञा कोन वञी सघंदो। सफ़ा कपिड़ो पोतड़ो कुल ते विझी बंदि ट्रेन में चढ़ी वेंदो तॾहिं कुझु कोन थींदो। 20 25 30 सैकड़ो वसीला गॾु करे या 50 सैकड़ो 50 सैकड़ो वरी इम्परफेक्ट थी मुकमिल परफेक्शन न हुजे अंडा मंडा तेसी भगे साईं भेर जैसे रतो रास थे निकरी पोइ अपॉर्चुनिटी पाणी माण्हू चवंदा लक आहे लक नाले दुनिया में का शइ कान आऊं इहो सम्झां तव्हां सम्झी सघो था त लक आहे। नौजवान सम्झे मुंहिंजो बाबा मुंहिंजो बैड लक मुंहिंजो लक लॻभॻि कुझु कोन्हे। नंढड़ियूं हज़ार जेके तव्हां में कयो था पोइ उन्हनि शयुनि जी जॾहिं सही कॉम्बिनेशन थिए थी त रिज़ल्ट अचे थो तव्हां सम्झो था लक आहे। मसलन मुंहिंजो बांड खुलियो आहे मुंहिंजो लक आहे ईअं पर जे बांड वरितो ई न हुजे त लक कीअं थिए। बांड तॾहिं खुलियो जॾहिं हिकिड़े मख़सूस टाइम ते उहो बांड वरितो प्राइस बांड जिनजी 3 महीननि खां पोइ खुलण जी डेट हुई ऐं हुन उहे पैसा ॿिए पासे लॻाइण जे बजाए बांड वरितो। इहे नंढा नंढा कम कई अहिड़ा 50 ॼणनि ॿिया ॿियनि कया पोइ कंहिंजी हिकिड़ी अपॉर्चुनिटी ईंदी कंहिंजी ॿी ईंदी पर उन लाइ प्री रिक्विजिट इब्तिदाई कम हज़ारे करणा पवंदा नंढा नंढा हज़ारे नंढा नंढा कम कंदा ईंदव पोइ इहो तव्हांजे वस में कोन्हे त उन्हनि हज़ारे नंढनि नंढनि कमनि मां कहिड़ो कमु रिज़ल्ट ॾींदो उहा तव्हांजे वस में कोन्हे। छाकाणि उन वक़्त जी सिचुएशन में कहिड़ी फील्ड सुठी हूंदी कहिड़ो बांड खुलंदो तव्हांजे मर्ज़ी ते नंबर थोरी खुलंदो पर तव्हां बांड वठंदव त बांड खुलंदो। तव्हां बनी कहिड़ी करे तमामु सुठो थींदो या कॾहिं बनी कहिड़ी करता पिया लक सां पाणी ते कमांदा लाइ कीअं थिए ते घर सुता पिया आहियो ऐं चएसि लक हूंदो पाणी ईंदो खान पर आऊं बि कुझु अघु भरी थिया त पाण जे अघु भरा थियो ई न ऐं नंढा नंढा कम कयो त लक किथां ईंदो लक आहे ई कोन्हे सी कॉम्बिनेशन आहे इलाही सारियुनि शयुनि जी उहे इलाही सारा माण्हू दुनिया में कनि पिया उन्हनि मां जिन जी कॉम्बिनेशन उन वक़्त जे बदिलजंदड़ हालतुनि सां मैच थींदी उहो सम्झंदो लकी हुअसि। पर जंहिं सीएसएस जो पेपर फॉर्म भरियो ई न हुजेसि तो सीएसएस में लक थी पास की थी सिविल जज जे एग्ज़ाम लाइ फॉर्म भरियो ई कोन अथसि इलेक्शन में फॉर्म भरियो ई कोन अथसि कराची शिफ्ट थियो ई कोन्हे तंहिंजे करे आउं सभिनी सिंधियुनि खे चवां पियो कराची वञो पहिरीं महीनो रहो सॼी परफेक्ट थी अचे कराची 10 सालनि जो पोइ वञो इहो मुमकिन कोन्हे। महीनो वेंदव मज़ो वठंदव उन मां 1000 माण्हू विया उन मां 800 भॼी ईंदा 200 रही विया जे मासो मिले माल त पूॼारा पुर थी मासो मिली वञे समुंड में टट थी तॾहिं भला 1000 मां 10 ॼणा सेट थी विया ज़बरदस्त
त तव्हीं हज़ारे कम कयो उन्हनि हाणे हज़ारे कम कहिड़ा हजार कम कहिड़ा मसलन हजार कम छा मसलन हजार कम असां MBBS पढ़ा पियो फर्स्ट क्लास इहो हिकिड़ो कमु उन सां गॾु ड्राइविंग सिखी पियो न सिखां पियो छा पियो सिखी कार न से कार कोन थी मोटर बाइक सिखी पियो हासिल मोटर बाइक ॿियो कमु टियों छा पियो करी सही एक्सरसाइज कयां चौथो सर 4th ईयर MBBS कयां ऐं हींअर ई MRCS लाइ या FCPS लाइ या FRCS लाइ दाख़िलाउनि लाइ रॉयल कॉलेज ऑफ मेडिसिन UK या ऑस्ट्रेलिया या कनाडा जी रिक्वायरमेंट्स को ॾिसां छा आहे ॿियो छा पियो करी ॿियो सर IELTS जी तयारी पियो कयां इंटरनेशनल इंग्लिश लैंग्वेज टेस्टिंग सिस्टम उन एग्जाम में TOEFL जी पियो कयां टेस्ट ऑफ इंग्लिश एज अ फॉरेन लैंग्वेज उन जी तयारी पियो कयां IELTS ऑस्ट्रेलिया में हलंदी कनाडा में हलंदी UK में हलंदी ॿियो छा पियो करी सर जर्मनी में ट्यूशन माफ है चाइना में और जर्मन लैंग्वेज पे सिखा चाइनीज कल्चरल स्कॉलरशिप पे बोलिया सारी वक्त इंजीनियरिंग में पढ़ा पियो पर चाइनीज स्कॉलरशिप बोलिया ॿियो छा पियो करी ॿियो सर वो इवनिंग में प्राइवेट BA ॾेई करी पो सर BA ॾेई पो आऊं मुझे फुल ध्यान त इंजीनियरिंग या MBBS ते पर आऊं CSS जो अटेम्प्ट जरूर कंदुसि फर्स्ट क्लास CSS जो अटेम्प्ट मां रुगो तॾहिं करे जॾहिं पास करण जो इम्कान हुजे न हुजे ज़िंदगी में केतिरा कम इहे करण खपनि तो ये कम कयूं था रिगार्डलेस ऑफ द रिजल्ट चाहे दी रिजल्ट भले केड़ी बचे ये कौन कंदा है सजो दी संग पे घुरंदा आयो तो संग मिलदो तो कोने उते रिस्क जो खणो था सजो तवी त न सुठा नौजवान आयो पर ॿिया जेके सुठा नौजवान न हूंदा आहिनि से हॉस्टल जे ॿाहिरि बीठा हूंदा आहिनि बस स्टॉप ते बीठा हूंदा आहिनि ड्रन 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 मोटर वो उते सोचीदा है पक्का असां जो कम देना पहुंचे ड्रन 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 लगी पई वैलेंटाइन डे मुबारक आपका हफ्ता कैसा गुजरा सुबह बखैर जुमा बखैर संडे मुबारक वो लगा पियो तीअं लगा पियो जो CSS वरी सिविल जज जो एग्जाम दियो वरी अंग्रेजी सिखो वरी जर्मन सिखो वरी कुकिंग सिखो कुकिंग छो ॿाहिरि वेंदो जे ग़रीब आहियो मिस्किन आहियो जर्मन में रहियो पाण असांजो हिकिड़ो दोस्त आहे मुंहिंजो पुटु ऑस्ट्रेलिया वियो आहे उहो पाण हफ़्ते जा खाधा रखी रधे थेलियुनि में विझी फ्रीज़ करे रखी ॾींदो ऑस्ट्रेलिया में ऐं पोइ कॾहिं खाईंदो फर्स्ट क्लास कुकिंग पर कुकिंग रुगो न करे और शेफ थी सके तो जबरदस्त सारी दुनिया में सभई ॿिया धंधा आहिनि सिंधी माण्हुनि खे ख़बर आहे त दुनिया में कहिड़ा धंधा आहिनि सिंधियुनि खे ख़बर आहे सॼी दुनिया में जेके लेबर आहे सा पेट्रोल जे रिग्स ते कमु कंदड़ मज़दूरनि खे तमामु घणो मुआवज़ो मिलंदो आहे पेट्रोल रिग्स ऐं एक्सकेवेशन जितां पेट्रोल निकिरे थो गैस निकिरे थी माण्हुनि खे ख़बर आहे त दुनिया में पायलट्स जी तमामु वॾी पघार आहे माण्हुनि खे ख़बर आहे त जेके ऑपरेशन थिएटर्स में कमु कनि था टेक्नीशियंस MBBS की गाल न पियो कयां बाबा MBBS असांजा वसीला कोन सेल्फ फाइनेंस ते दाख़िला कोन सकी ग़रीब आहियूं बाबा ग़रीब आहियो मेल नर्स थियो मेल नर्स थी हलिया वञो UK ऑस्ट्रेलिया मेल या फीमेल नर्सूं नर्सिस जो ज़बरदस्त उन लाइ IELTS जो स्कोर खणणो पवंदो इंग्लिश करणी पवंदी हाणे इंग्लिश जॾहिं ईंदी त IELTS पास कंदो इंग्लिश साइड हिन पासे आहे मेल नर्स जो कोर्स कयो इसराबा या राजपूताना मां या आगा खान मां हितां जे डॉक्टर खां पंजोड़ी पघार हूंदी हुते हितां जा ॿार पढ़ंदा सुठा पर को पढ़ी छा कबो पढ़ी वरी मोटी अचे पंहिंजे वतन या उते रहेबो त उते वरी 4 ॿिया सिंधी घुराइबा उन्हनि खे पढ़ाइबो उन्हनि खे ट्रेन करे वापसि मोकिलिबो या उते आबाद कबो ईअं पंहिंजी सॼी जनरेशन खे सपोर्ट कंदो आहे जेकॾहिं कामयाबी इंडिविजुअल कामयाबी आहे त इट्स यूज़लेस तव्हीं अकेला अरबपति थी वियो त इट्स यूज़लेस अरबपति त कई माण्हू आहिनि केरु थो पुछे कंहिंखे दर्द आहे त ही अरबपति केरु थो पुछे ओ त हलिया था वञनि माण्हू ही पाण वारो गुलाम राय लिखियो छो त ड्रेन थो ठाहे हूंदो ई कोन मथे हफ़्ते 15 ॾींहं खां पोइ वज़ीर अज़म कोन था सदर कोन था माण्हू वञनि था माण्हू वेंदा लिया हिकिड़ा ईंदा ॿिया मैटर इहो थो करे त तव्हां सिंध जे पाणीअ सां रिलेटेड आहियो तव्हांखे सिंध जे बस अच्छा सिंध जो पाणी जो असांजो छा वञे शागिर्द आहियूं असांजी सियासत में छा वञे पाणी त शागिर्द जो वास्तो कोन पाणी जेको यूनिवर्सिटी में पियो था सो इहो ई पाणी आहे जंहिंमें वहिजो था इहो पाणी आहे छंडा मोह में तव्हांजा बच्चा पीअंदा तव्हांजी कोड़ी अमड़ खे जेको पाणी पियारो था तव्हां जेका मसवाड़ ते जाइ वठंदव उनजी मसवाड़ तव्हांजे चाचे या पोड़े पीउ जे उन कमांद वारे अधु एकड़ या कणक जे या सारनि वारे अधु एकड़ मां अचे थी उहो आबाद पाणीअ जो थिए थो उहो जेकॾहिं पाणी हलियो वियो सिंध जी आदमशुमारी हली वई जंहिं लाइ दावो कंदो रहियुसि पर ॿिया इलाही सारा माण्हू कंप्रोमाइज़ करे विया आदमशुमारी सिंध जी घटि थी वई नौकरियूं घटि थी वियूं क़ौमी असम्बली में सीटूं घटि थी वियूं सॼे मुल्क में तव्हांजो नौकरियुनि जो हिसो घटि थी वियो तव्हांजो NFC में नेशनल फाइनेंस कमीशन में हिसो घटि थी वियो तव्हांजो स्कॉलरशिपुनि में हिसो घटि थी वियो तंहिंजे करे वोट कंहिंखे ॾिजे करप्शन कीअं ख़तमु कजे पाणी ऐं रिसोर्सिस कीअं वठिजनि
सिंध मां इंतहा पसंदी कीअं ख़त्म कजे, सिंध मां डॉगमेटिसिज्म कीअं ख़त्म कजे, सिंध खे पंहिंजे पेरनि ते कीअं बीहारजे, बैड गवर्नेंस जो कीअं ख़ात्मो आणिजे, इहो बि तव्हांजे कैरियर ऐं सक्सेस सां जुड़ियल आहे। अकेली सक्सेस कहिड़े कम जी? तव्हीं घर में हुजो, सक्सेसफुल हुजो, ज़बरदस्ती भर वारे कमरे में तव्हांजो भाउ हुजे जंहिंखे हेपेटाइटिस हुजे, उहो मर्द हुजे, हुन कमरे में पोड़ी दादी हुजे या अम्मा हुजे, उन अम्मा खे कैंसर हुजे, हेॾा बाबा हुजे, उहो कार्डियक पेशेंट हुजे, हुनजो इलाज न थींदो हुजे, ऐं नंढड़ी भाइटी तड़पंदी हुजे, हुनखे गड़ हुजे नंग में, उन मां धप कयल टेप ऐं पाह निकिरंदो हुजे, हुनखे केरु डॉक्टर न खणी वञे, ऐं तव्हीं वेठा हुजो, तव्हीं चओ सक्सेसफुल। सक्सेस आहे पंहिंजे क़ौम सां, पंहिंजे वतन सां, पंहिंजे जग सां, पंहिंजे कम्युनिटी सां, पंहिंजे पाड़े सां, पंहिंजे राज भाग सां, पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदड़नि सां, पंहिंजे तर ऐं ज़मीन ते रहंदड़ माण्हुनि सां गॾु माण्हू सक्सेसफुल हुजे। अकेलो सक्सेस जेकॾहिं आहे त फुज़ूल आहे, उहा सेल्फिश सक्सेस आहे, उहा इररिलेवेंट आहे, उहा कुझु वक़्त खां पोइ पंहिंजी अहमियत विञाए वेंदी। कामयाबु हूंदो, असां वटि केतिरा माण्हू ईंदा आहिनि, पार्टियुनि में बि ईंदा आहिनि, इक़्तिदार खपे, इक़्तिदार खपे, हिकिड़ो अमराव हुते कावड़जी पियो, मूंखे चई तव्हां रोज़ मूंखे चयो पोइ मुंहिंजे ऑफिस जे पोयां पार्क आहे, रोज़ मूंखे पंधु कराए, तव्हांखे गवर्नर ज़ुबैर फोन कयो, तव्हांजो छोकिरो मिलण वियो, मुंहिंजो अदा छा फ़ाइदो थोरो फलाणो, तव्हां हींअर वज़ीर आज़म आहियो, फलाणे GTA जे मुफ़्ती सां गॾु तव्हां छो कोन वियो, ईअं तव्हां मोकिया विञाईंदो। बाबा मोकियो कहिड़े मक़सद लाइ खपे? मोकियो खपे त सिंध जे माण्हू खे कुझु मिले, या मोकियो खपे त डैम भले ठही वञनि, कालाबाग डैम ठही वञे, धारियल खे कराची में आड़े आबाद करे अफ़गानी ऐं बंगाली अची वञनि, असीं ताड़ियूं वॼाए हुन सां गॾु वेठा हुजूं, त असां कामयाबी, इंडिविजुअल कामयाबी यूज़लेस, बल्कि उहा गद्दारी जे ज़मरे में अचे थी। जेकॾहिं तव्हां कामयाबी हासिल कई पंहिंजे क़ौमी वसीलनि खे कंप्रोमाइज़ कंदे, त पोइ कामयाबी कहिड़े कम जी? कामयाबी सभिनी सां गॾु। तंहिंजे करे सवेल ॻाल्हि पे कयूं त इंटरनेशनल कहिड़ियूं फील्ड्स आहिनि, मसलन ऑयल रिग्स ते कमु कंदड़, मसलन ब्रोकर्स आहिनि। हाणे ब्रोकर लफ़्ज़ पाण वटि ख़राबु थो सम्झो, ब्रोकर माना एजेंट, माना दलाल। दलाल पाण वटि दलाल लफ़्ज़ यूज़ थींदो त दलाल पाण वटि सम्झो वेंदो आहे। तव्हांखे ख़बर आहे भारत में केतिरनि माण्हुनि जी ज़ात जे पोयां लॻल आहे दलाल, अमजद दलाल, कास्ट आहे, जीअं हूंदा आहिनि जावेद सुल्तान जापान वाला, फलाणा आगरे वाला, फलाणो चिन्योटी जीअं हूंदा आहिनि, तीअं फलाणो दलाल, उहे इंजीनियर, उहे जेके मिस्त्री, केतिरा भारत जा वॾा बांग्लादेश जा वॾा जेके बिज़नेसमैन उनजे पोयां लॻल आहे फलाणो मिस्त्री, जमशेद मिस्त्री। उहो मिस्त्री कोन्हे, उनजे ख़ानदान जी ज़ात मिस्त्री आहे, जीअं पाण वटि लोहार, जीअं पाण वटि वाढा आहिनि, कुंभार। तीअं दलाल माना ब्रोकर। दुनिया में ब्रोकर्स जेके आहिनि, स्टॉक ब्रोकर्स, रियल एस्टेट ब्रोकर्स, शिपिंग जा ब्रोकर्स, ये करोड़पति अरबपति हैं। ये शिप कंपनी मां ही सामान लथो हेॾा डिलीवर थियो। दुनिया में जेके फाइनेंस मैनेजमेंट कंपनियुनि में या जेके इन्वेस्टर बैंकर्स आहिनि, वो ज़बरदस्त फील्ड आहे। इन्वेस्टमेंट बैंकर्स या इन्वेस्टिंग बैंकर्स या इन्वेस्टमेंट बैंकिंग शोबो, इहो बिजनेस रिलेटेड आहे। मार्केटिंग का CEOs आहिनि, CEOs मुख़्तलिफ़ कंपनी, डिजिटल कंपनीज़ जा, ज़बरदस्त फ्यूचर आहे उन्हनि जो। पाण खे ॿुधाए रहा डॉक्टर इंजीनियर वकील, डॉक्टर वकील माने डॉक्टर इंजीनियर, डॉक्टर इंजीनियर, डॉक्टर इंजीनियर। डॉक्टरी इंजीनियरिंग खां सवाइ ॿियूं हज़ारे फील्ड्स आहिनि। IT एक्सपर्ट आहिनि, IT ते पाण जेके पूरी सॼियूं डिग्रियूं मिलंदियूं, हुन में हिकिड़ो पुराणो पेंटीएम अलाए कहिड़ो 286 पियो आहे, खोले दॿो खोलणो, उहो दॿा हुते आहिनि ई कोन हाणे। इहो जेको दॿो तव्हीं खोले पिया, हिन डॉक्टरी में फ़ाइदो इहो आहे कि जेका खोपड़ी हिते आहे उहा श्रीलंका में पाए, कैनेडा में उहा खोपड़ी साॻी आहे, ऐं जेका दिलि आहे उहा हिते पाए, उहा न्यूज़ीलैंड में पाए। पर मसला जेका गाॾी हिते तव्हांखे खोलाइनि था मैकेनिकल इंजीनियरिंग में या इंजीनियरिंग में कंप्यूटर जो खोलाइनि था, उहो कंप्यूटर हाणे आई कोन्हे, उनखे इलाही एडवांस शयूं आहिनि, हिते अलाए छा वेठा खोलाइनि। तंहिंजे करे IT करे पोइ वरी मास्टर्स न कयो ॿाहिरां वञी या के सुठी रिप्यूटेबल यूनिवर्सिटी मां, तॾहिं कमु कोन थींदो। ठली ग्रेजुएशन ते कमु न आहे। सिंधी नौजवान सम्झी वठे त ठली ग्रेजुएशन करे, MBBS करे, LLM न कयमि या MBBS में FRCS न कयमि, US Assembly न कयमि, FCPS न कयमि, इंजीनियरिंग में ME न कयमि, PhD न। अच्छा, हिकिड़ा माण्हू इहे ख़बरूं कंदा पिया, पाण हूंदा कुझु कोन। आउं इत्तेफ़ाक़ सां सभिनी मौज़ुअनि ते इन करे पियो ॻाल्हायां जो मुंहिंजी BA बि थियल आहे, मुंहिंजी BE सिविल इंजीनियरिंग थियल आहे, मुंहिंजी MSc रूरल डेवलपमेंट बि थियल आहे, मुंहिंजी ग्रेजुएशन एनवायरमेंट एंड डेवलपमेंट बि थियल आहे, ऐं मुंहिंजी LLM बि थियल आहे। हुन में सॼे सिंध में मुंहिंजी फर्स्ट पोज़ीशन आहे। तंहिंजे करे इहे सलाहूं ॾींदड़ मिड़ी तव्हांखे आवाज़ चढ़जा बेटा सूली पे राम भला करेगा। पाण माण्हू निकिरी वियो, पाण आऊं वेठा इंटर पास आहे, ॿियनि खे सलाह पियो ॾे तोखे PhD करणु खपे। तंहिंजे करे ईअं आहे पियो त बाबा पाकिस्तान मोटी अचो। घणो करे पाकिस्तान वेठो हूंदो आहे माण्हू, ॿाहिरि केॾा वेही कोन हूंदा, पोइ चवंदा पंहिंजे वतन में वेठा आहियूं।
पर आउं तव्हांखे सलाह तॾहिं पियो ॾियां जॾहिं 5 ई खंड रही आहियां न उते किथे बि रहणु चाहियां त रही सघियुसि ते उहे 5 खंड घुमी पोइ वरी हिते वेठो आहियां पोइ तव्हांखे चवां थो हिते रहणु खपे उन्हनि 5 खंडनि मां जिते बि रहणु चाहियां त रही सघां थोरो प्रोसेस ईंदो दाख़िला वाख़िला वठिबी या घर वठिबो या कारोबार शुरू कबो शुरू थी वेंदो 2-3 सालनि में माण्हू ऑस्ट्रेलियन अमेरिकन या कैनेडियन थी वेंदो वरी माण्हू हिते वेठो आहे साॻियो उहो गटर वारो पाणी में जेको हले पियो पाण वटि उहो साॻियो उॿारे पियो ढुक ढुक भरियो सुबुह जो ब्रश गटर वारे पाणी सां कयो वेठा हिते छाकाणि त जाड़ी बि जॻ सां पंहिंजे माण्हुनि खां कटिजी ठठ वञी कजनि तंहिंजे करे आउं तव्हांखे गोल सिलेक्ट करणु गोल जा लवाज़मात तय करणु त इहो गोल सिलेक्ट करे पोइ छा कबो अच्छा पोइ हुन में ताना मिलंदा मयार मिलंदा अयाज़ लतीफ़ तो एजुकेशन में चोस थी वञे हलियो वञी आहे पीपल्स पार्टी में नवाज शरीफ सां पीपल्स पार्टी का बी टीम थी आहे थोरो थोरो मुखालफ़त बि करी आहे पीपल्स पार्टी जी वरी अंदरि मुलाक़ातूं करी आहे वरी हुन सां गॾु ॿुधी आहे 5-10 लख रुपया महीनो मिले बि पियो आहे जलसो बलसो करी आहे 50,000 लख रुपयो मिले पियो आहे 2 लख रुपया अलाउंस मिलनि पिया जाइ बाहि बि मिले आहे रिहाइश जंहिं जाइ में रहियो पियो हुजां उहा जाइ मुफ़्त जी हुजे उहा मूंखे ईअं अलाउंस में ॾेई छॾी त रह वञी गाॾी बि मुफ़्त जी ऐं बड़ी पीपल्स पार्टी की हेतिरी मुखालफ़त कजी या नवाज शरीफ जो माण्हू थी वञे उतां पैसा ईंदा 5-7 लख रुपया महीनो पोइ बड़ी हिकिड़ो बयान ॾिजे ई पियो या PTI में हली वञे या ॿी कंहिं पार्टी में हली वञे MQM में हली वञे अंदरूनी तरह MQM जो माण्हू हुजे ऐं उन्हनि जी इहो कमु कजे त पोइ इन कमु करण जे बजाए पोइ माण्हू खटू छो न वञी वाणे खटू वणण वारो घटि में घटि पंहिंजे वतन सां दुश्मनी गद्दारी त कोन थो करे खणी घटि रोज़गार हुजे हुन खां माण्हू छेलो खणी हलियो वञे नगर पार करे जबलनि ते छेलो खणी वेठो पाले ऐं 2 कुकड़ियूं रखी हुननि जा बेदा वेठो खपाए हेॾी गद्दारी करे पैसा कमाए पोइ सॼी तारीख़ में माण्हू गद्दार थिए तंहिंजे करे मयारूं मिलंदियूं तूं नाकाम थी वएं वाक़ा जज थी आहे हाई कोर्ट जो तो इंजीनियरिंग छो कई आहे तो मेडिकल छो कई आहे तो CSS कई पोइ तव्हांखे चवंदा CSS कई पोइ कहिड़ा तीर ॿारे पोइ पास त कोन थिए रुगो पास थियणु सभु कुझु आहे मज़ो वठणु कुझु कोन्हे कंहिं शइ जी ख़बर वण बोर्ड रधणु वञे बोर्ड न रधे सघे रुगो इहो ज़रूरी आहे त बोर्ड सुठो रधे सघिजे त पोइ बोर्ड रधजे बोर्ड रधण जो अटेम्प्ट कजे बोर्ड सुठो न रधजे भले ॿी ख़बर न पई इहा त ख़बर पई न त हीअं रधण सां बोर्ड सुठो कोन रधंदो कीअं रधबो आहे ॿी ॻाल्हि पहिरियों मारो त ख़बर पइजी वई न भला बुखार आहे इलाज खणी कोन थो हुजे इहा त ख़बर आहे न मूंखे बुखार आहे पर जे ख़बर ई न हुजे त मूंखे बुखार आहे त माण्हू टिपालींदो ॻिची में ॻोड़ी हूंदुसि माण्हू आइस्क्रीम वेठो खाईंदो अचार अञा उहो ख़राबु थींदो वेंदो भले ख़बर हुजेसि त इहे गड़बड़ हिन सां इलाज जी कॾहिं ख़बर न हुजे त माण्हू अटेम्प्ट करे बाक़ी सॼी काइनात पई आहे उहो शेख चयो न दिल तेज़ परिंदे वांगुरु परंदो आहे पखी आहे दिल तेज़ परिंदे वांगुरु आहे हिन टाड़ीअ खां हुन टाड़ीअ ते पोइ दूर सितारनि ॾे उभरी थी उॾरे दिल दुनिया सारी ते दिल हले पई हिते ही कोशिश करणी आहे ही सिखणो दिल तेज़ परिंदे वांगुरु आहे तूं उन जा पर खोए सघंदे कंहिं पिंजरे में उनखे पाले कंहिं चोगे ते मोहे सघंदे कंहिं शइ ते परिंदे खे पखीअ खे हैराइबो पखी हमेशह पिंजरे खां ॿाहिरि भॼण लाइ तयारु हूंदो आहे पखी पिंजरे जे अंदरि अचण लाइ तयारु न हूंदो आहे पिंजरे खे पखीअ खे राज़ी कयो त घिरी वञी पिंजरे ॾाढो मुश्किल हूंदो आहे ही दिल ही दिमाग़ ही तव्हांजा ख़्याल इहे जुस्तजू चाहिनि था हलणु चाहिनि था भॼणु चाहिनि था उन्हनि में चैलेंजिस ईंदा उनमें मुश्किलातूं ईंदियूं उनमें गड़बड़ हूंदियूं उनमें इल्ज़ाम लॻंदा उनमें दाख़िलाऊं कोन थींदियूं उनमें दाख़िला में फेल थी वेंदा उनमें सिंध यूनिवर्सिटी एंट्री टेस्ट में फेल थी वेंदा उनमें तव्हां महिराण जी एंट्री टेस्ट में फेल थी सो आहे महिराण जी एंट्री टेस्ट फेल थी त सिंध यूनिवर्सिटी एंट्री टेस्ट फेल थी त वरी इसरा छुटी त कराची यूनिवर्सिटी कायद आज़म यूनिवर्सिटी GCU गवर्नमेंट कॉलेज यूनिवर्सिटी लाहौर उहो न थियो त माण्हू वरी पब्लिक सर्विस कमीशन प्राइवेट BA CSS जी तयारी उहो न थियो त पंहिंजो ट्यूशन सेंटर खोले उतां पैसा गॾु करे उन्हनि मां वरी मास्टर्स करण माण्हू ॿाहिरि हलियो वञे उहो न थियो त माण्हू मलेशिया या कहिड़ा न्यूज़ीलैंड ईअं वञी पहुतो उते दाख़िलाऊं वाख़िलाऊं वठी कुझु वक़्त खां पोइ उते पढ़ाई वढ़ाई जो को सिलसिलो शुरू करे ॾिनई कैब हलाइण शुरू कई न्यूयॉर्क में वञी टैक्सी हलाई लंडन में वञी टैक्सी हलाई टैक्सी वैक्सी हलाए पैसा गॾु करे दाख़िला वरितई वरी मास्टर्स करे वरितई ज़िंदगी में को बि अहिड़ी जाइ न हुअणु खपे स्पीड ब्रेकर आहे स्पीड ब्रेक करे रोकी ॾियणु स्पीड ख़त्म कंदड़ न हुअणु खपे तव्हांजी ज़िंदगी ब्रेक भले लॻे गाॾी तव्हांजी स्लो भले थिए पर स्लो थी वरी स्पीड वठे वरी हुन जंप खे टिपी वरी तेज़ थी
जिन जी गाड़ी जंप ते थकजी बीह रहंदी वो खुदकशू कंदा आहिनि, वो फ्रस्ट्रेटेड थी वेंदा आहिनि, उहे मायूस थी वेंदा आहिनि, उहे अॻिते हथियार कटा करे वेंदा आहिनि। पोइ पढ़ंदा आहियो फलाणे जो लाश वण में लटकियल मिलियो, फलाणे ज़िंदगी में गुरबत खां बेज़ार थी, वो गुरबत खां जेको माण्हू बेज़ारो चैलेंज सम्झी हलियो वञे। इस्लामाबाद लाहौर के रेलवे स्टेशन ते अखबारूं कपाया, पॉलिश जो दॿो वठी जूतो अची पॉलिश करे आ, कुझु बि करे सघो थे भला बुख ते मोह के वञी सिविल अस्पताल जे ॿाहिरां वेही रहिया, फलाणा के वञी चर्च जे ॿाहिरां वेही रहिया, के मंदर ते, के दरगाह ते, ॿ टे ॾींहं उतां पिनी पट सट करे चांवर वावर खाई वरी नओं कमु शुरू करे पढ़ाई जो बुख ते मोह न वञी के दरगाह जे ॿाहिरां वेही उते ॾाढो जेको हूंदो आहे न्याज़ वारो चांवर ऐं उहे ख़ैरात वारा खाई के चाटी तेली में ॿधी ॿ टे ॾींहं कमु पाए वरी नओं कमु शुरू सोचिया नओं धंधो वरी सोचिया। तंहिंजे करे ज़िंदगी में फ्रस्ट्रेटेड थी स्पीड ब्रेक थी वई, घटि थी स्लो थी, ठीक स्पीड ख़तम थी वई ऐं घणो करे इल्ज़ाम ऐं तोहमतूं ऐं मयारूं ऐं महंगा माण्हुनि खे विहारे ॾिना। माण्हू लॻाओ छा कयो, हिकिड़ी फैज़ जी नज़म आहे, मां पढ़ंदो आहियां, सोचींदा कि यार नौजवाननि जो कॉन्स्टिट्यूशन हुअणु खपे, नौजवाननि जो हिकिड़े नज़म में अधु सफ़े में जे आइन हुजे पोइ इहो हुअणु खपे। ऐं बि अयाज़ जूं ॿियूं 4 लाइनूं शेख अयाज़ चयो आहे, वो कमाल की ॻाल्हि आहे, उहा ॻाल्हि अहिड़ी आहे जो कमाल आहे। पाण जेको चऊं था एंड रिज़ल्ट, मूं हीअं कयो पोइ नतीजो छा, सर मूं हीअं कयो, अदा मूं ज़िंदगी जा 20 साल विञाए छॾिया, पोइ थियो अबा तो ज़िंदगी में तूं न्यूटन हुए, आइंस्टाइन हुए, 20 साल विञाए छॾी, तो कशिश सकल जो कानून पे लधो, तो दुनिया जो गोलो पे ॻोल्हियो, तूं छा हुए, तूं हिकिड़ो टके जो आम माण्हू आहे, रहियो पियो आहे चारूशाह में, ॿियूं शइ में, जाती में, ठुल में, शिकारपुर में, गड़ी खैर में, किथे बि नगर पार्कर इस्लामकोट, उते आम जी हज़ारे लखे ग़रीब मिस्किन माण्हू न आया थी पली जहिड़ा ओड़ो तूं है, तूं है, हू आहे, सभु आहे, उन में हिन काफ़िले या हिन मक़सद सां तूं गॾे तॾहिं तूं इम्पोर्टेंट है, तूं अज़ीम थी। जेकॾहिं हिन मक़सद ऐं हिन धंधे सां न हुजी, तूं डॉक्टर तॾहिं जे तूं MBBS कयो, जे तूं वेठो हुजी टंडे लायर जेके ॻोठ में त तूं तुंहिंजे अॻियां डॉक्टर लॻो ई तॾहिं आहे, तूं 5 साल पढ़ियो ई, हाणे मूं ज़िंदगी विञाए छॾी, ज़िंदगी का बि कान विञाइजे थी, जेको प्रोसेस आहे अयाज़ चयो आहे, केरु चवे तोखे ॻोल्हींदे, गौर कजो, चओ था न CS ॾिनो थी कुझु कोन थियो, इंजीनियरिंग ॾिसी से कुझु कोन थियो, बी हाणे मूं बी कई आहे सिविल इंजीनियरिंग, मूं यकीन कयो हिकिड़ो ॾींहुं बि कोन सोचियो आहे त आउं त वकालत में आहियां, मूं बी छो कई, आउं चवां थो त मुंहिंजा सॼा कॉन्सेप्ट्स डेवलप कया इंजीनियरिंग जी स्टडीज़, साइंस जी स्टडीज़, ज़िंदगी में मुंहिंजा मौक़िफ़ ऐं मुंहिंजा मौज़ू ऐं मुंहिंजा शयुनि जे बारे में रुझान, उन्हनि जी डायरेक्शन, न त आउं आम वकील हुजां जेके ख़बरूं वेठा कंदा आहिनि त राति गैबात ॾिठीसीं, असांजे छित ते हिकिड़ो जिन जेको पंहिंजी हाजत ज़रूरी पूरी करे वेंदो आहे, जिन ईंदो आहे, पोइ पाड़े जो ॿारु हूंदो सो कार्रवाई करे वेंदो हूंदो, भित ते ॿुधो त जिन आहे हिकिड़ो, त असांजे घर जी छित आहे न, हुते रोज़ हिकिड़ो जिन फारग थी वेंदो आहे, अब जिन खे तुंहिंजे छित सां कहिड़ी दिलचस्पी, पोइ अहिड़ियूं ख़बरूं, साइंस न पढ़ियो हूंदो माण्हू, फलाणो पीर आहे, पोइ फलाणे जाइ ते वियासीं, पोइ धाॻो करायोसीं, पोइ हिकिड़ो हीउ जेको भाई छा ॿधो अथई, हीउ जेको ॿधियलु आहे धाॻो, इहो अमां ॿधो आहे, हुन खां पोइ जीअं क़दम थो रखां पोइ पहिरीं पाण हीउ दरवेश हिकिड़ो धाॻो ॿधी ॾिनो हो, पोइ पर जे इंजीनियरिंग पढ़िया हूंदो ऐं रुॻो पढ़िया कोन हूंदो, कढ़िया हूंदो, त शेख अयाज़ चयो आहे, केरु चवे तोखे ॻोल्हींदे, मुंहिंजी उमिरि अजाइबी, ॻोल्हा ख़ुदि बि त आज़ादी आहे, सारी उम्र सजाई। गोला खुद जुस्तजू खुद अचीवमेंट है, अचीवमेंट इटसेल्फ इज नथिंग, एंटायर प्रोसेस इज पार्ट ऑफ दैट अचीवमेंट। जेको कंहिं शइ खे हासिल करण जी सॼी जिदोजहद है, उहा सॼी जिदोजहद ही अचीवमेंट है। तो वो जेको फैज़ जो जेके तव्हां आइन बनायो, जो गौर कयो, आख़िर में ख़त्म थो कयां ॻाल्हि ॿोल, तव्हां उनखे आइन बनायो, पंहिंजे कैरियर में सक्सेस तॾहिं मिलंदी जॾहिं फ्यूचर तव्हांजो सेफ तॾहिं हूंदो जॾहिं तव्हीं गोल सेट कंदो, पोइ उन गोल जा लवाज़मात इंजीनियरिंग जा, मेडिकल जा, कारोबार जा, 5 एकड़ आबाद करण जा, ज़राअत जा, फैक्ट्री जा, फिश फार्म खोलण जा, ॿाहिरि वञण जा, स्कॉलरशिप करण जा, जेको प्लान हूंदो उहो कंसल्ट करे रिसर्च करे उहो तय कंदो, पूरा थींदा, तॾहिं हुनजो फाइटिंग जेको एंड रिज़ल्ट आहे, उहो एंड पंच जेको आहे, आख़िरी जेको ठोंशो आहे, उहो अमल में आणे उन शइ खे हासिल कंदो। इहे 4 मरहल आहिनि। ऐं ॿियो, कामयाबी इन बुनियाद ते जज न कजो त रुॻो तव्हीं छा था पसंदि कयो, ऐं सिर्फ़ु ईअं न कजो, ऐं रुॻो ईअं न कजो त ॿिया छा था चवनि, इहो बि सोचो त तव्हीं छा था पसंदि कयो, इहो बि सोचो त ॿिया छा था चवनि, ऐं इहो बि तय कयो त हीउ जॾहिं हम असर दौर गुज़री वेंदो
तॾहिं जॾहिं मुड़ी ॾाॾे जी ज़िंदगी खे पड़दाॾे जी ज़िंदगी खे ॾिसबो उहे छा चवंदा ॾाढो यूज़लेस आम माण्हू पड़दाॾे जी या पड़दाॾी जी काए सदका पड़दाॾी वीचारी घरेलू ख़ातून हुई कुझु कोन कंदी या पड़दाॾो घरेलू ख़ातून हुई बि पर असांखे स्कूल मोकिलण में हुनजो अहम हिसो इहो सॼो मुड़ी ॾिसबो तंहिंजे करे टई शयूं पंहिंजी ज़िंदगी खे तव्हीं कीअं था ॾिसो तव्हांजे आसपास जा माण्हू तव्हांजो वतन तव्हांजी क़ौम तव्हांजी कम्युनिटी तव्हांजो पाड़ो तव्हांजो राजभाग तव्हांजो ॻोठ उहो तव्हांखे केतिरो बेनिफिशियल थो सम्झे पंहिंजे वतन लाइ पंहिंजे वतन जे माण्हुनि लाइ पंहिंजे क़ौम लाइ पंहिंजे वसीलनि लाइ पंहिंजे हिकिड़े सेक्युलर ऐं हार्मोनियस ऐं टॉलरेंट वैल्यूज़ लाइ जंहिंमें असीं तफ़रीक़ न कंदा हुजूं मतभेद न हुजे के मुस्लिम ऐं हिंदू ऐं क्रिश्चियन जे विच में के शीए ऐं सुन्नी ऐं बरेलवी जे विच में के मर्द ऐं औरत जे विच में मतभेद कंदड़ आहियूं जेंडर डिस्क्रिमिनेशन में आहियूं तॾहिं बि असीं इंटरनेशनल शहरी कोन आहियूं तॾहिं बि असीं दुनिया जे मयार खां पुठिते आहियूं जेकॾहिं असीं सिन्फ़ जे बुनियाद ते रंग जे बुनियाद ते नस्ल जे बुनियाद ते ॿोलीअ जे बुनियाद ते तफ़रीक़ था कयूं मज़हब जे बुनियाद ते फ़िरके जे बुनियाद ते तॾहिं बि असीं आलमी लेवल जे हिकिड़े ख़ुशि ऐं कामयाब माण्हूअ जे मयार ते पूरा नथा लहूं तंहिंजे करे इहे सभु मयार अप्लाई कबा ऐं पोइ ॾिसबो त ईंदड़ दौरनि में जेकॾहिं असांजे ख़ानदान मां असांजे क्लास फेलोज़ मां असांजी जनरेशन मां जेके ईंदड़ नस्ल हूंदा मुड़ी ॾिसनि त असीं सक्सेस हुआसीं या न ये टई मापा जॾहिं अप्लाई कंदो ऐं आख़िर में फैज़ वारो जेको आइन हम पर तुम्हारी चाह का इल्जाम ही तो है सियासत कयो ज़िंदगी विञाए छॾियो इंजीनियरिंग में हलियो वे ॻोठ पे इहे पंहिंजा 8 एकड़ हुआ इहो संभाली हा कंदकोट मां निकिरी कराची शिफ्ट थी उते बि छा वरी छोकिरियूं तुंहिंजियूं जेके बुरका बुरका लाए रओ पाए घुमनि पियूं असांजूं कंदकोट में न्याणियूं ॾिसो ठठे में न्याणियूं ॾिसो असांजूं दादू वारियूं उहे फज़ीलत वारियूं घरनि में अचूं आहिनि तुंहिंजूं धीअरूं रुलनि पियूं ज़ाल तुंहिंजी बिना पर्दे जे दुकानदार घी वठणु वई आहे इन में पंहिंजे ॻोठ जीअं इज़त सां रही आहे हेॾा छो वियो आहीं सिंधी माण्हू सॼी गैरत फिरी पचड़ी मायो सॼो वतन न को क़ौम न को वसीला माई सिंधी माण्हुनि जी गैरत सॼी माई आहे केॾा वियो पाणी केॾा विया वसीला केॾा वियो रोज़गार केॾा ॿियो टोपी अजरक माई गीत होजमालो फर्स्ट क्लास माई फर्स्ट क्लास असांजी माए भेण थी आहे टोपी बि ज़बरदस्त पटको बि ज़बरदस्त छीट बि ज़बरदस्त गरबी बि ज़बरदस्त फर्स्ट क्लास सभु झंडी बंडी सभु पर ज़मीन वसीला धरती पाणी आदमशुमारी कल्चरल वैल्यूज कहिड़ियूं रुगो गीत ॻाइण कल्चरल वैल्यू हिंदू पंहिंजे पाड़े में महफ़ूज़ आया कोन्हे पंहिंजे पाड़े में क्रिश्चियन महफ़ूज़ आया न पंहिंजे पाड़े में को पारसी महफ़ूज़ आया न पंहिंजे पाड़े में जे सुन्नियुनि जो पाड़ो आहे त उते शियो महफ़ूज़ आया न शियनि जो पाड़ो आहे त उते सुन्नी महफ़ूज़ आया न हिंदू ब्राह्मणनि जो पाड़ो आहे त उते कोली भील मेघवाड़ बागड़ी महफ़ूज़ आया न इहे सभु शयूं आहिनि ई कोन इहे कल्चरल वैल्यूज़ त इहे हुयूं इहे न आहिनि असीं रुगो चऊं त औरत में गैरत पिया खाऊं तंहिंजे करे हम पर तुम्हारी चाह का इल्जाम ही तो है दुश्नाम तो नहीं है ये इकराम ही तो है असां ते तुंहिंजी चाहत जो प्यार जो जेको इल्जाम आहे वो इल्जाम ही है ना वो गिला या मुखालफत थोड़ी है दुश्नाम तो नहीं है गैबत थोड़ी है ये इकराम ही तो है वो तो मुझे एजाज है वो तो मुझे शाबस है जेको तोसां प्यार करने जो इल्जाम है तो शाबस है हम पर तुम्हारी चाह का इल्जाम ही तो है दुश्नाम तो नहीं है ये इकराम ही तो है दस्ते फलक में गर्दिश तकदीर तो नहीं दस्ते फलक में गर्दिश अयाम ही तो है जेका ही सॼी फलक है अफलाक आहिनि उन्हनि जे हथ में को मुंहिंजो मुस्तक़बिल थोड़ी आहे ॾींहुं राति सिज लहे थो चंड अचे थो इन जे वस में मुंहिंजो रुगो अॼोको ॾींहुं आहे जल्दी सिज लही वियो जल्दी शाम थी वई चंड जल्दी खिड़ी वियो राति थोड़ी साई थी वई वरी चंड हले वियो सिज उभरी आयो राति थोड़ी खुटी वई आहे टिकी थी वई दस्ते फलक में गर्दिश तकदीर तो नहीं ये जेके आरजी मुसीबतूं आहिनि इन्हनि जी अॼु सुभाणे सिर्फ गुम थी वई पेपर न मिलियो मोटरसाइकिल किरी पई पंक्चर थी वियो पैसा कोन आया मंगणी टुटी वई दाख़िला कैंसिल थी वई एंट्री टेस्ट फेल थी वियासीं इहे नंढियूं नंढियूं शयूं आहिनि दस्ते फलक में इन सिंध यूनिवर्सिटी जे इख्तियार में थोड़ी आहे एंट्री टेस्ट जे बोर्ड ऑफ इंटरमीडिएट जे ऐं वीज़ा ॾींदड़ ऑफिसर जे ऐं नौकरी ॾींदड़ उन कमेटी जे दस्ते फलक में गर्दिश तकदीर तो नहीं दस्ते फलक में गर्दिश अयाम ही तो है
अजो का 5-7 ॾींहं 6 महीना 3 महीना इहा न इन्विजिलेटर बस में त फेल थी वञा पास थी वञा उन खां पोइ ज़िंदगी मोची आहे वरी नहीं चंदो नओं घस नओं रस्तो तंहिंजे करे जेके शयूं ताईं सम्झो पिया त ही शइ वरी ख़तरनाक आहे कोन चढ़ियासीं इन शइ मां त न निकितासीं इहा इनखे त मारिजी वियासीं हिन मां कुझु कोन थींदो उहो इहा आई कोन्हे उहो हिकिड़ो आरज़ी फेज़ आहे उन आरज़ी फेज़ मां गुज़री वियो वरी ॿियो मरड़ो अची वियो वरी ॿी लाइन आहे दिल नाउमीद तो नहीं नाकाम ही तो है लंबी गम की शाम मगर शाम ही तो है हाणे तव्हां सोचींदो त नाकाम थियण त ख़तरनाक आहे नाउमीद त नंढड़ी शइ आहे न दिल नाउमीद तो नहीं फैज़ चए पियो नाउमीद कोन आहियूं माना ख़तरनाक शइ नाउमीदी आहे लतीफ़ साईं चयो आहे नाउमीदी आज को ओछण आदेश कॾहिं ताज़ीअ पुठ ते कॾहिं हेठि हलनि सामियड़ा समूंड में तुंबे जीअं तरन जे वागूअ वात वञनि त कुसनि कुझनि कीननि तंहिंजे करे दिल नाउमीद तो नहीं नाकाम में नाकाम अॼु वरी सुभाणे नाकाम थी वेंदासीं पर जे नाउमीद थींदासीं त वरी कोशिश ई कोन कंदासीं फ़र्क़ु सम्झो जेकॾहिं मायूस थी वियो नाउमीद थी वियो दाख़िला न थी इंट्री टेस्ट में फेल थी वियो इम्तिहान में सप्ली लॻी वई हैदराबाद में जाइ न मिली गाॾी न मिली नौकरी जे इंटरव्यू में फेल थी वियो मंगनी टुटी वई महबूब संग दिल महबूब कदमनि में न आयो जोगी फलाणो बंगाली 100 साल बंगाली जादूगर इम्तिहान में पास संग दिल महबूबा कदमों में वो ये कम न थियो त वो लंबी है गम की शाम मगर शाम ही तो है शाम को रात ही नहीं और मेरी सुबह ही तो if winter comes can spring be far behind जेकर सियारो अची वियो आहे शेली है या शायद कीट्स है सियारो अची वियो है सियारो और अज़ाब है बरतानिया में पर सियारे का पुछा लीधो बहार लीधो if winter comes जेकर सियारो अची वियो छा थी पियो पोइ वरी बहार बि अचे पोइ बहार अचणी आहे तंहिंजे करे रुगो इहो सोचणु त अॼु मलेरिया में टाइफाइड में वरितल अॼु आहे न ये गोरियूं खा पियो 5-7 ॾींहं खां पोइ ठीकु थींदुसि पोइ फर्स्ट क्लास थी सघे करते हैं जिस पे तान वो लाइनों अॻियां पोयां कयूं पोइ लाइन विची लाइन आख़िर में तो पढ़ा उहा मूंखे ज़बरदस्ती वणे करते हैं जिस पे तान कोई जुर्म तो नहीं फैज़ तो साॻी नज़र आख़िरी लाइन पहिरीं हू ॿुधाई वो आख़िर में केड़ी दिल नाउमीद तो नहीं नाकाम ही तो है लंबी है गम की शाम मगर शाम ही तो है करते हैं जिस पे तान कोई जुर्म तो नहीं जेते मूंखे ताना दाणो महणा लॻियो करते हैं जिस पे तान वो तो कोने करते हैं जिस पे तान कोई जुर्म तो नहीं शौके फजूल उल्फत नाकाम ही तो है जेके कम कया आहिनि सब फजूल शौक थी सघनि था शौके फजूल व उल्फत नाकाम ही तो है हिकिड़ी नाकाम उल्फत है फजूल शौक आहिनि को ॾोह त कोन्हे तंहिंजे करे ॾोह को कोन्हे कामयाबियूं नंढड़ियूं कामयाबियूं वॾियूं कामयाबियूं तमामु वॾियूं कामयाबियूं सफ़ा एंड में तमामु तबाहकुन नाकामी या शानदार कामयाबी उन खां पोइ बि सिसिफस वांगुरु इहो गोलो खणंदो रहणो उनखे धिको इहा ज़िंदगी आहे इनखे धिकबो रहियो ऐं धिकींदे धिकींदे मरी वेंदो ऐं माण्हू कंहिं शइ खे धिकींदो जुस्तजू कंदो मरी वञे इहो बहितर आहे न जे त को ख़्वाब ई न हुजेसि का कोशिश ई न हुजेसि खट ते छितरा वेठो हुजे अला मूंखे हाणे जल्दी खण बाबा मूं पंहिंजी क़बर ठाराई फर्स्ट क्लास कई पर इहो जेको मगज़मारी क़बर ठाराइण ते कोई लॻई इन जे भेट में को स्कूल ठाराइण जी कोशिशि कर इन जे में को पाणी साफ़ करे पिया मूं क़बर जो बंदोबस्तु कयो आहे ऐं चाचे सां वञी पंहिंजे क़बर जी जाइ ॻोल्हे आयो आहियां जिते मुंहिंजी वॾी भेण रखियल आहे उनजे भरिसां मूंखे रखिजो पोइ मूं हेॾा रखिजो मथे निमण फर्स्ट क्लास इहा तकलीफ़ तुंहिंजो न करे असीं करे वठंदासीं ओॾी महिल क़बर ॻोल्हण में कहिड़ी देरि लॻंदी तंहिंजे करे हा अञा तूं इहो चईं त मूंखां पोइ ही किडनी डोनेट कजो ही अखियूं डोनेट कजो ही दिलि डोनेट कजो ही लिवर डोनेट कजो त पोइ ज़बरदस्त तूं ॿियनि लाइ कुझु सोची
भाई पंहिंजे लाइ बि सोची सो जेके भला हिकु घुर्ज़ खणी बीठा आहिनि उहो क़बर हेॾा रखी हिते बि घुर्ज़ हणंदई गुनाह थियल हेॾा रखी त हिते बि घुर्ज़ हणंदई वण जी छांव में रखण सां घुर्ज़ खां कोन बचंदे तो घुर्ज़ तोखे लॻणा आहिनि ऐं उहो हिंदुनि में छा हणंदा आहिनि बाबा उते घुर्ज़ आहिनि कोन्हनि उते को बदिलो थींदो आहे कोन थींदो आहे थींदो आहे न उते साड़े खे वरी माण्हू चवंदा आहिनि सड़ण खां पोइ गुम थी वियो त जेको अंदरि क़बर में आहे उहो बि गुम थी वियो न की वरी खाई वेंदा आहिनि कीड़ा मकोड़ा ऐं पारसी हुनखे उभो रखनि हुनखे कांग ऐं पखी अची खाई वेंदा आहिनि तंहिंजे करे आख़िरी लम्हे ताईं जुस्तजू कयो आख़िरी लम्हे ताईं फैज़ जे हिन फिलॉसफी वांगुरु लंबी है गम की शाम मगर शाम ही थैंक यू वेरी मच